evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में आहियो वाक़ई हिकिड़ी हक़ीक़त आहे ज़िंदगी जी जंहिंमें इंसान वाक़ई सही चवंदा आहिनि त वक़्तु हिकु जहिड़ो नाहे रहंदो ऐं सिहत बि हिकु जहिड़ी नाहे रहंदी मूंखे तक़रीबन 12 साल थी विया मां कल्ह पंहिंजे हिकु पुराणे डायरेक्टर सां मिलियसि ओचितो मुलाक़ात थी ऐं तक़रीबन 12 सालनि खां पोइ जॾहिं मां उन्हनि खे ॾिठो त हू साम्हूं जंहिं टाइम आया मां हुननि खे न सुञातो ऐं एॾा पोढ़ा थी विया आहिनि ऐं उन्हनि खे 2019 में फॉलेज जो अटैक बि थियो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हींअर उन्हनि रिकवर कयो आहे जॾहिं साम्हूं आया त मां सलाम त ख़ैर उन्हनि खे कयो पर हुननि मूंखे चयो त किरण साहिबा मां चयोमांसि जी तव्हां मूंखे न सुञातो मां चयो न सर मां तव्हांखे न सुञातो चई रशीद ख़ासख़ेली मुंहिंजियूं अखियूं फाटी वियूं मूंखां रड़ निकिरी वई ऐं मां ॾिसी करे हैरान थी वियसि त मां चयो हीअ रशीद ख़ासख़ेली उहो ई डायरेक्टर आहे जंहिंजे क्रेडिट ते KTN जा वॾा वॾा सोप सीरियल ड्रामा आहिनि रेखाउनि जी रांदि जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे KTN जी हिस्ट्री जो तमामु बहितरीनु ड्रामो जंहिंमें अली रज़ा कटपर अदनान जिलानी मारवी चन्ना मरहूमा इहे सभु उन ड्रामे में हुया ऐं उन खां पोइ वरी कंहिं ॿिए चैनल ते मूंखे बि जेको आहे इहो शर्फ़ हासिलु थियो त मां उन्हनि सां गॾु कमु कयो पर लातादाद कमु कयो मां उन्हनि सां गॾु ऐं उन ड्रामे में बि मारवी चन्ना हुई अदनान जिलानी साहबु हुयो अली रज़ा कटपर हुयो मतिलबु सिंधी मीडिया में अदनान जिलानी खे इंट्रोड्यूस कराइण वारो रशीद ख़ासख़ेली साहबु हुयो पर मूंखे ॾाढो ॾुख बि थियो उन्हनि खे कल्ह ॾिसी ऐं ख़ुशी बि थी त मां एतिरे अरसे खां पोइ उन्हनि खे ॾिठो आहे त इन जे करे जेके बि तव्हांजा पुराणा डायरेक्टर्स हुजनि या एक्टर्स हुजनि या कोई बि अहिड़ो रिश्तो हुजे जिन सां गॾु तव्हां मिलंदा रहंदा आहियो या तव्हां उन्हनि सां गॾु कमु कयो हुजे विच में जेकॾहिं गैप अची थो वञे त तव्हां उन्हनि जी सार संभाल लहंदा कयो मूंखे अफ़सोस थियो कल्ह ऐं तव्हांखे यादि हुजे साल ॿ पहिरियां मां अली रज़ा सां ईद ट्रांसमिशन कई हुई त उन टाइम मां अली खां पुछियो हुयो सभिनीनि डायरेक्टरनि जे हवाले सां जिन सां गॾु मां कमु कयो आहे त मां रशीद साहब जे हवाले सां बि पुछियो हुयो पर मूंखे इहा ख़बर कोन हुई त हींअर उहो एतिरा पोढ़ा थी विया आहिनि ऐं एतिरी उन्हनि जी तबियत ख़राबु रही हुई बहरहाल रशीद साहब तव्हांखे अलाह सां सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि कल्ह तव्हां सां मिली ख़ुशी ॾाढी थी पर इहो एक्सपेक्ट न कयो हुयो त तव्हांखे ॾिसंदसि त तव्हां एॾा पोढ़ा थी वेंदा छो जो मां तव्हांखे बिल्कुलु एनर्जेटिक ॾिठो हुयो तव्हांखे मां बिल्कुलु जवान ॾिठो हुयो ऐं तव्हांजी उहा एनर्जी उहो कमु करण जो स्टाइल अॼु बि मूंखे यादि आहे त सिंधी मीडिया जो जेको हिकिड़ो डायरेक्टर आहे उहो एतिरो एनर्जेटिक भी थी सघे थो सो बहरहाल अॼु जेको आहे हिकिड़ो ॿियो बि ज़बरदस्त ॾींहुं आहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि वर्ल्ड बुक डे आहे ऐं इन जो सरकारी नालो जेको आहे वर्ल्ड बुक एंड कॉपीराइट डे आहे इन जे लाइ त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदमि त यूनेस्को पारां 95 में 23 अप्रैल ते आलमी किताबनि जो ॾींहुं क़रार ॾिनो वियो हुयो हिन तारीख़ ते दुनिया जा वॾा लेखक वफ़ात करे विया हुआ जिन मां शेक्सपियर साहब बि हुया ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीउ ॾींहुं जेको आहे असांखे इन करे बि यादि रखिणो आहे त असां पढ़ण खे जेको आहे एतिरी घणी तरजीह नथा ॾियूं पिया मां पहिरियां बि इहा ॻाल्हि करे चुकी आहियां त असांजा जेके अदीब आहिनि शाइर आहिनि उहे किताब अॼु बि पढ़नि था ऐं असां पंहिंजे घरनि में किताब रखी बि वेठा आहियूं तॾहिं बि असांखे एतिरी फ़ुर्सत कोन्हे का जो असां किताब खोले पढ़ूं असां किताबनि खां अॼु परे थींदा था वञूं बेशक अॼु जदीद दौरु आहे किताब तव्हांजे फिंगर टिप्स ते आहिनि जेकॾहिं असां चाहियूं त असां AI खे बि चई सघूं था असां गूगल बि करे सघूं था असांजे साम्हूं सॼियूं लाइब्रेरीज़ अची सघनि थियूं असांजे साम्हूं किताब खोड़ अची सघनि था असां पढ़ी सघूं था पर इहा जेका रिवायत आहे इहा असां पंहिंजे
मतिलबु कढी छॾी आहे पंहिंजी ज़िंदगियुनि मां। मूंखे यादि आहे चङी तरह मुंहिंजो पंहिंजो जेको बैकग्राउंड आहे, जेको ख़ानदान आहे मुंहिंजो, डॉक्टर तनवीर अब्बासी साहबु, मां चाचा खे हमेशह किताब पढ़ंदे ॾिठा, किताबनि ते मतिलबु उन्हनि खे ॾिठो त हू हिकिड़े कमरे में बंदि हूंदा हुआ ऐं असांखे एतिरी इजाज़त न हूंदी हुई त असां उन कमरे में बि वञूं। ऐं जेकॾहिं असां ॿार हूंदा हुआसीं, शरारत बि कंदा हुआसीं, सभु कज़न्स पाण में मिली करे घुमंदा हुआसीं, खेॾंदा हुआसीं, जेकॾहिं इत्तफ़ाक़ सां असां चाचा जे कमरे में बि वेंदा हुआसीं त चाचा खे इहा ख़बर हूंदी हुई त ॿार अंदरि आया आहिनि, पर हीअं करे ॾिसंदो न हुयो, हिकिड़ी बसि रड़ कंदो हुयो, ईअं कंदो हुयो, या असां कमरे खां ॿाहिरि थी वेंदा हुआसीं। ऐं कॾहिं कॾहिं असां चाचा खे चवंदा हुआसीं त असां तव्हांजे कमरे में अचूं, त चवंदो हुयो त हा अचो, पर हरकत काई न कजो, मुंहिंजी कंहिं शइ खे जेको आहे न डिस्टर्ब न कजो। असां घुमी फिरी करे हलिया वेंदा हुआसीं। पर इहा शइ मां पंहिंजे वॾनि में ॾिठी, असांजा वॾा किताब पढ़ंदा हुआ ऐं उन्हनि वटि अॼु बि बहितरीनु घर में किताब मौजूदु आहिनि। उन्हनि जी औलादूं जेके मां ॾिठियूं, उन्हनि वटि बि अॼु किताब उहे सुठा सुठा मौजूदु आहिनि। पंहिंजे पेरेंट्स खां उन्हनि खे इहा शइ मिली आहे। इवन मां पंहिंजे वालिद जी ॻाल्हि कयां त बाबा खे बि पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो, पर असां जेका न्यू जनरेशन आहियूं, असां पढ़ण खे उहा तरजीह नथा ॾियूं। सो अॼु जेको आहे असां सां गॾु ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि, असां उन्हनि सां किताबनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, असां सां गॾु कमरुन्निसा साहिबा मौजूदु आहिनि। कमरुन्निसा घांगरो साहिबा एजुकेशनिस्ट आहिनि, प्रोफेसर ऑफ बोटानी एट सिंध गवर्नमेंट, मास्टर्स इन टैक्सोनॉमी बोटानी, राइटर बि आहिनि ऐं डिफरेंट आर्टिकल्स लिखिया अथनि सोशल इशूज़ ते, ऐं उन खां अलावा आर्टिकल प्लांट ते बि लिखिया अथनि जेके इम्पोर्टेंट्स इन डेली लाइफ आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक, अल्लाह जो शुक्र। अच्छा जी, उन खां अलावा असां सां गॾु डॉक्टर आबदा घांगरो साहिबा बि हिते मौजूदु आहिनि, जेके एजुकेशनिस्ट आहिनि, राइटर, पोएट, रिसर्चर, फॉर्मर, मॉडरेटर, होस्ट स्टेज एंड रेडियो पाकिस्तान बुक्स जी ऑथर बि आहिनि, नसर निगार, मज़मून निगार, उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? जी ठीकु, बिल्कुलु। तव्हां कीअं आहियो? तबियत अल्लाह जो करम, ठीकु, दुआऊं। माशाल्लाह, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं असां सां गॾु असांजो पंहिंजो प्यारो भाउ, जेको माशाल्लाह सां मल्टी टैलेंटेड आहे, शेफ़ बि आहे, होस्ट बि आहे, सिंगर बि आहे, ऐं मज़े मज़े जा खाधा बि ठाहे खाराईंदो आहे। असांखे हाणे बि तव्हां ॾिठो हुयो, पोएं हफ़्ते असां सां गॾु जेको आहे ट्रांसमिशन में मौजूदु हुया ऐं असांखे मज़ेदार रेसिपीज़ बि ठाहे ॾेखारियनि, ऐं सॼो रमज़ान असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं सॼे रमज़ान में असांखे मज़ेदार रेसिपीज़ ठाहे ॾेखारींदा हुआ। सॼी टीम उन्हनि खे तंग कंदी हुई, पर इहो प्यारु आहे सभिनीनि जो। सो असां सां गॾु अली समो बि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। महिरबानी। अॼु माशाल्लाह तव्हां किचन में हूंदा आहियूं त अॼु मुंहिंजो दिलि चाहियो त जेको मुंहिंजो ॿियो बि हुनुरु आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियो वञे। बिल्कुलु अॼु किचन खां छुटी करे तव्हां वटि आया आहियूं, तव्हांजी महिरबानी आहे। अॼु ख़ूबसूरत त सुठी ॻाल्हि आहे न, त मतिलबु हर वक़्तु असां तव्हांखे रुगो किचन किचन किचन, भाई थोरो त रिलैक्स बि कजे न। थोरी कचहरी बि थी वञे ऐं हिकु ॿ कुझु गाना बि तव्हांखे ॿुधाया वञनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखां गाना बि मूं वटि आहे, बड़ी शौक़िया हद तक ॻाईंदा आहियूं। न ज़रूरु इन करे अॼु मुरीद भाउ कॉल कई, एट ए टाइम मुरीद भाउ कॉल कंदा आहिनि। बसि हाणे मां जंहिं वक़्तु बि KTN त कॉल ईंदी आहे, मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, केतिरो बि बिज़ी हूंदो आहे त जी बसि पहुची वेंदो आहे। ज़बरदस्त, इहा सुठी ॻाल्हि आहे। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्लाह जो करम आहे। अॼु जे ॾींहं जे हवाले सां छा चवणु चाहींदव? किताबनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं मां पंहिंजी ज़ात जे हवाले सां चवंदमि त किताब त मुंहिंजी कमज़ोरी आहे। नंढपिण खां वठी किताब असांजे घर में जाम हूंदा। असांखे चइनी पासनि खां किताब नज़र ईंदा हुआ। घर में वॾियूं वॾियूं अलमारियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि में डेकोरेशन जीअं हूंदी आहे त डेकोरेशन जी जाइ ते उहे किताब हूंदा हुया। ऐं अबूज़र गफ़ारी जे नाले सां बाबा जी लाइब्रेरी हूंदी हुई ऐं असांजो सॼो टाइम किताब पढ़ण में लॻंदो हुयो। असांजो वालिद साहिबु ॾाढो सख़्ती उनजी हूंदी हुई किताबनि पढ़ण जे हवाले सां। हर क़िस्म जो किताबु असां वटि मौजूदु हूंदो, ॿारनि जो अदब, वॾनि जो अदब, नॉविल, मज़मून। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त असां जेतिरा बि ॿार हुआसीं घर में, उन्हनि सभिनी जी हिकिड़ी अलॻि अख़बार ईंदी, हर कंहिंजी पंहिंजी अलॻि अख़बार हूंदी।
कंहिंजी सिंध न्यूज़ थी अचे, कंहिंजी आफ़ताब थी अचे, कंहिंजी इबरत, कंहिंजी हिलाल पाकिस्तान, कंहिंजी उर्दू में जंग, माना जेके बि अख़बारूं आहिनि हर ॿार जी पंहिंजी पसंदि ते अख़बार ईंदी। इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही कई। मूंखे यादि थो अचे त जंहिं टाइम अख़बार घरनि में ईंदियूं हुयूं त असां वटि अख़बार अबू घुराईंदो हुयो, जीअं त अख़बार जहां बि असां वटि ईंदो हुयो उहो बि शौक़ सां अम्मी घुराईंदी हुई ऐं असां ॿार भेनरूं असां मिली करे सुपर स्टारडस्ट उन टाइम ईंदो हुयो फिल्मुनि जो किताबु, असां वरी उहो घुराईंदा हुयासीं शौक़ सां। हर ॿार जो पंहिंजो शौक़ु हूंदो हुयो। मैगज़ीन अलॻि ईंदा हुआ, मेहरान, नई ज़िंदगी, इहे मैगज़ीन ईंदा हुआ। उन खां पोइ ॾेही परॾेही किताब, रूसी नॉवल, कृष्ण चंद्र जा, हर मतिलबु यानी सोचो त लाइब्रेरी हुई त असांखे ईअं लॻंदो हो त खाधे पीते खाइण खां पोइ ज़िंदगीअ में जेकॾहिं को कमु आहे घर जो जेको वहिंवार थिए थो, इन खां अलावा जेको आहे त उहो किताब पढ़णु ऐं लिखणु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां यूरोप में ॾिसो, अॼु बि इहो ट्रेंड आहे, अॼु बि उतां जो कल्चर आहे, तव्हां किताब खां सवाइ ॿाहिरि कोन निकिरंदा। तव्हांजे हिकिड़े हथ में फ़ोन हूंदो, तव्हांखे हैंड्स फ्री लॻियल हूंदा। अॼुकल्ह त एयरपॉड्स जो दौरु आहे, हैंड्स फ्री त कोन्हनि के, पर एयरपॉड तव्हांजे कननि में हूंदा ऐं किताबु तव्हांजे हथ में हूंदो। ऐं जिथे बि तव्हां ट्रैवल कंदा, चाहे तव्हां बस में हुजो, चाहे तव्हां ट्रेन में हुजो, चाहे तव्हां जहाज़ में हुजो, चाहे तव्हां वॉक ई छो न कंदा हुजो, या त वरी तव्हां कंहिं पार्क में छो न वेठा हुजो, बिल्कुलु इहो कल्चर आहे त तव्हां किताब पढ़ंदा। तव्हां ॾिसो यूनिवर्सिटीज़ कॉलेजिस में शागिर्द ग्रुप्स जी सूरत में पार्कनि में वेही करे ऐं सभिनी जे हथनि में किताब हूंदा, ग्रुप स्टडी थींदी हुई। ऐं हीअ तव्हां थोरी देरि अॻु में जेका हिकिड़ी ॻाल्हि कई, तनवीर अब्बासी साहिबु असांजो तमामु लेजेंडरी हिकिड़ो शाइर आहे, मुहक़िक़, नसर नवेस, सिंधी नसर में त मां त हाणे सिंधी अदब जी सां रिलेटेड आहियां, त सिंधी अदब में हू हुन जदीद अदब जे हवाले सां हुनजो जेको कमु आहे, शाह लतीफ़ ते तहक़ीक़ जे हवाले सां घणो पासां हुनजो तनवीर अब्बासी साहिब जो कमु आहे, डॉक्टर तनवीर अब्बासी। तव्हां जेका ॻाल्हि कई न त ॿार परे खां ॾिसंदा हुआसीं, असां न वेंदा हुआसीं, सो मां इन थोरो हींअर वक़्त सां गॾोगॾु शयूं तब्दील थी वियूं आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि कयां तव्हांखे त मां चाहींदी आहियां त किताब ॿार खे किताब खां परे न कजे। तव्हां ॾिठो हूंदो त असां ॿारनि खे झलींदा आहियूं त किताब न खण, पनो फाड़े विझंदे, त हू पनो फाड़ींदो तॾहिं आहे जॾहिं हुन वटि पने जी अहमियत न हूंदी आहे, ऐं हू पंहिंजे रांदीके खे सांढे रखंदो आहे। सो तव्हां इंटरनेशनल किताब ॾिसो, दुनिया में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जेके किताब छपबा आहिनि, तव्हां ॾिसो त उहे केॾा सुहिणनि सुहिणनि रंगनि में हूंदा आहिनि, उन्हनि जो पनो एॾो त मज़बूत हूंदो आहे जो फाटे न। त ॿाहिरीं दुनिया में ॿारनि खे किताब हथ में ॾिनो वेंदो आहे हिकिड़े रांदीके वांगुरु। सो मां इन ॻाल्हि में यकीन रखां थी त ॿार खे किताब ॾियो हिकु रांदीको, त हुनखे चओ त हीअ आहे, हीअ हिन सां हू खेॾी खेॾी करे पढ़ंदो। ऐं जेके असां वटि स्कूलनि में ॿारनि खे जेके प्ले ग्रुप में मोकिलींदा आहियूं, नर्सरी में, उहो रांदि रांदि में ॿारनि खे पढ़ाईंदा, त हू जॾहिं ॿार पंहिंजे त हू ओनरशिप हुनजी जीअं पंहिंजे रांदीके सां, पंहिंजे प्यारियुनि शयुनि सां हूंदी आहे, त हुनजी किताब सां उहा ओनरशिप हूंदी। ऐं ॿारनि खे वेझो रखिजे, ॿारनि जूं नंढड़ियूं नंढड़ियूं लाइब्रेरीज़ में तव्हां ॾिसो, लाइब्रेरी में ॿाराणे लिटरेचर जो हिकिड़ो अलॻि कॉर्नर हुजे, जिते ॿार पंहिंजो रंग बिरंगी किताब हुजनि, उन सां गॾु ॿियूं शयूं हुजनि, खेॾे बि पढ़े बि, ॾिसे उतां ॿार में किताब पढ़ण जी आदत पवंदी। इहो जेका ॻाल्हि आहे न त अॼु माण्हू परे थी वियो आहे, उहो इन करे जो असां मां किताब पढ़ण जी आदत निकिरी वई आहे। आदत आहे ई कोन, असां ठाही कोन्हे आदत, मतिलबु जिन में आहे तिन में त आहे, उन खां अलावा न असां पाण में आदत विधी, न असां जी जेका हाणे जेका असांजी नसल आहे, जेका असांजी औलाद आहे, असां उन्हनि में बि कोन विझी आहे। हा, त उन हवाले सां मां इहा ॻाल्हि कयां त असां जीअं असां पाण नंढपण में असांजे लाइ अख़बारूं ईंदियूं हुयूं, त ॿार जॾहिं नंढड़ा हूंदा, मुंहिंजे घर में डॉन अख़बार ईंदी हुई, त मां ख़ासि तौर ते ॿारनि जो जेको छंछर वारे ॾींहुं उन्हनि जो यंग टाइम्स जेको ईंदो हो, हींअर त इलाही घणो वक़्तु थी वियो आहे, नथी घुरायां जो ॿार वॾा थी विया आहिनि, पर उहो ॿारनि जे लाइ भली ॿार न पढ़े, हू रंग ॾिसंदो, तस्वीरूं ॾिसंदो, अॼु थोरी हिकिड़ी हेडिंग पढ़ंदो, सुभाणे परीहं, त अहिड़े तरीक़े सां उहो असां जेको आदत न आहे या निकिरी वई आहे या हींअर रही न आहे, उन जा ज़िम्मेवार असां पेरेंट्स आहियूं। सही, बिल्कुलु असां पेरेंट्स पाण ॿारनि खे कोशिशि कयूं था त नंढड़ो ॿार आहे 6 महीननि जो मोबाइल हथ में ॾेई था छॾियूं, जॾहिं त तव्हां ॾिसंदो त प्लास्टिक जा किताब आहिनि,
तव्हां यूरोपियन हिन में टॉयज़ हिन में ॾिसो त प्लास्टिक जा हीअं आहिनि जेके ॿार माना उन शेप में ॿार खे ॾिनो वञे थो। किंडरगार्टन छा आहे, किंडरगार्टन में तव्हांखे इहो ई एजुकेट कयो थो वञे पियो ऐं तव्हांखे गॾोगॾु रांदीका त रांदीका आहिनि पर बुक्स बि आहिनि, तव्हांखे ट्रेन कयो थो वञे। हा, उन्हनि में म्यूज़िक बि वॼे थी, उहो जेको नज़्म आहे नर्सरी राइम जिन खे चवनि था उहो लिखियल बि आहे, उहो पढ़े बि थो त बटन दबाए थो त उहो वॼे बि थो, खेॾे बि थो। त इहो असांखे करिणो पवंदो ऐं इन्हनि रिवायतुनि खे असांखे जेकॾहिं बरक़रार रखिणो आहे त असांखे नंढपण में ॿार में आदत विझणी। ज़बरदस्त ज़बरदस्त। अदी कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हां ॿुधायो त अॼोके ॾींहं जे हवाले सां छा चवणु चाहींदो? अॼोको ॾींहुं तमामु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं आहे। इन में मतिलबु जेकॾहिं असां इहा अहिड़े ॾींहंनि खे सेलिब्रेट कयूं था त उन जो मक़सदु आहे त असांजी सोसाइटी में जेको किताबनि पढ़ण जो ट्रेंड ख़तमु थी वियो आहे ॿारनि में, या ॿारनि में इंट्रस्ट न आहे हाणे किताब पढ़ण जो, जीअं हाणे डॉक्टर आबदा ॿुधायो, उन में असां पेरेंट्स घणा इन्वॉल्व आहियूं। छो जो बजाए इन के त असां पहिरियां असांजे नंढपण में घर में किताब ईंदा हुआ, रिसाला हूंदा, अख़बारूं हूंदियूं, असांजो बेसिक जेकी इंटरटेनमेंट हूंदी उहे शयूं हूंदियूं हुयूं। ऐं असां पंहिंजी जेका स्टोरीज़ वग़ैरह पेरेंट्स खां ॿुधंदा हुआसीं त उहे असांजी इंटरटेनमेंट हूंदी। पर हाणे छा आहे जो असां पाण खे एतिरो बिज़ी करे छॾियो आहे, या पाण असां पंहिंजी उन ज़िमेदारियुनि खां पाण खे किनारा कशी करण जे लाइ असां जीअं ई ॿार मदर जेकॾहिं किचन में वञी कमु करे थी त ॿार परेशान न करे मूंखे या ॿी का ॻाल्हि मुंहिंजे लाइ न पैदा करे, असां हुननि खे फ़ौरन मोबाइल ते गेम्स हलाए ॾेई था छॾियूं। बजाए इन जे जीअं डॉक्टर आबदा ॿुधायो त वाक़ई में बुक्स अहिड़े क़िस्म जूं आहिनि, पर उन में असांजे मदर्स जो बि ॾोह न आहे, छो जो असां पंहिंजी सोसाइटी में उहे शयूं उन्हनि जी इम्प्लीमेशन न आहे, असां उन्हनि खे कॉमन इंट्रोड्यूस न करायो आहे। बेसिक असां जेकॾहिं रूट काज़ ॾिसूं त असांजे बुक स्टॉल ते तव्हां वञो त असांजे नंढनि ॿारनि जे लाइ अहिड़े क़िस्म जा बुक्स न आहिनि। असांजे नंढड़नि ॿारनि लाइ उहे बुक्स हूंदा आहिनि जिन खे उन एज में ॿारु ॾिसी अवॉइड कंदो आहे, उन लॻंदो आहे उनखे त हीअ शायदि वॾी का परेशान माना जेकॾहिं ॿार खे जीअं तव्हां ॾिसो त साइकोलॉजिकली जॾहिं मदर खां ॿार खे अलॻि करे स्कूल में तव्हां माणींदा हो त ॿार जेको आहे सो बजाए इन जे त स्कूल में उनखे टॉइज़ सुहिणा हुजनि, बुक्स अहिड़े क़िस्म जूं हुजनि त ॿारु उते वञी जेको आहे सो अट्रैक्ट थिए, ॿारु मोटी अची पंहिंजी मदर खे चिमड़ंदो, उनखे हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर पंहिंजी मदर सां फील थींदो आहे। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा बुक्स असां पंहिंजे स्कूल में नंढपण खां उन्हनि वटि ॾियूं था, जेके नर्सरीज़ आहिनि या उन में असां रखूं था, त उन सां ॿारनि खे छा थो थिए त स्कूल वञण जो शौक़ु पैदा थिए थो, उतां ई ॿार खे पढ़ण जो शौक़ु पैदा थो थिए। त असांजो अॼु जे ॾींहं जे सेलिब्रेशन करण जो सिर्फ़ु इहो मक़सदु न हुअणु खपे त असां प्रोग्राम करे पोइ असां इन्हनि शयुनि खे पंहिंजे सोसाइटी में इम्प्लीमेशन कयूं। इन्हनि शयुनि जी इन लाइ बेसिक ज़रूरत असांखे पंहिंजे सोसाइटी में शयुनि खे आणण जी आहे, नयूं नयूं शयुनि खे आणण जी। ज़बरदस्त। असां सां गॾु शेफ अली बि हिते मौजूदु आहिनि। अली भाउ जी छा पियो थिए अॼुकल्ह? बसि कमु हले पियो ऐं बसि कुझु टाइम मिले थो त तव्हां ईंदा आहियूं त कैंटीन ते ईंदा आहियूं ऐं बसि जॉब हले पई मुंहिंजी। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। सही। ऐं कुझु गाना वग़ैरह उन्हनि जी रिकॉर्डिंग्स हलनि पियूं? न फ़िलहालु टाइम न पियो मिले, तक़रीबन मूंखे साल थी वियो, नओं सॉन्ग न रिकॉर्ड कयो आहे, पर इरादो आहे मुंहिंजो हाणे इंशाल्लाह हिकिड़ो एल्बम करण जो ऑफर बि आई आहे। कुझु शाइर मुंहिंजा दोस्त आहिनि, सो उहे चवनि पिया की बाबा तव्हां कोशिशि कयो, सो इंशाल्लाह इरादो आहे मुंहिंजो। हा, तव्हांखे करणु खपे। ॾिसो शेफ त तव्हां ऑलरेडी आहियो ऐं माशाल्लाह तव्हांजे हथ में अलाह साईं ज़ाइको बि ॾिनो आहे, खाधा बि सुठा ठाहियो था, पर हिकिड़ो जेको सिंगिंग वारो जेको तव्हांखे शौक़ु आहे न, जी जी बिल्कुलु, उनखे बि कंटिन्यू रखो, उनखे ज़ाया न कयो। न उहो त मुंहिंजो आहे ऐं यकीनन तव्हां मुंहिंजे टिकटॉक ते बि या स्टेटस ते बि तव्हां ॾिसंदा आहियो त मां पचाईंदे बि कुझु गुनगुनाईंदो रहंदो आहियां, त इहो मुंहिंजो शौक़ु आहे ऐं अॼु इन शौक़ जे करे बि हिते वेठो आहियां ऐं इंशाल्लाह मां कोशिशि उन ॾींहुं मां तव्हांजो स्टेटस ॾिठो, तव्हां दाल चांवर ठाहिया, तव्हां दाल चांवर बि खाओ पिया ऐं गानो बि गॾु गॾु झुंगारियो पिया, या मूंखे वीडियो तव्हांजी वणी हुई ॾाढी ज़बरदस्त। त हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हांखां गानो बि ॿुधंदासीं। जी व्यूअर्स, करे न वञिजो, जल्दी हाज़िर था रंग बरंगी शाम
कंदासीं रंगनि भरी शाम में जॾहिं अली भाउ असां सां गॾु हुजे ऐं वरी उन खां गानो न ॿुधूं ईअं त थी नथो सघे। त अली भाउ कुझु लाइव तव्हां खां ॿुधणु जी हाँ, चाहींदासीं। अॼु मुंहिंजो दिलि चाहियो, हमेशह ट्रेक कंदो आहियां, पर अॼु मुंहिंजो दिलि चाहियो तव्हांखे कुझु लाइव ॿुधाइजे। त सरमद सिंधी जो ॾाढो बहितरीनु हिकिड़ो गानो आहे, हलबो हाणे लॾे लॾे, हाय हाय हाय। बेक़दरनि खे छॾे छॾे। सो मां कोशिशि कयां थो अॼु इंशाअल्लाह ज़रूरु लाइव तव्हांखे ज़रूरु ॿुधायां ज़रूरु। थो। हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे। मोटी मूर नाणे अचबो, मोटी मूर नाणे अचबो, थकिजी पवंदो सॾे सॾे, थकिजी पवंदो सॾे सॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे। प्यार जो जितड़े पाछो मिलंदो, प्यार जो जितड़े पाछो मिलंदो, झूको छॾिजो हॾे हॾे, झूको छॾिजो हॾे हॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे, हलबो हाणे लॾे लॾे, हलबो हाणे लॾे लॾे। मुर्क वठी मां लुढ़कदे आयुसि, मुर्क वठी मां लुढ़कदे आयुसि, आओ असांजे तॾे तॾे, आओ असांजे तॾे तॾे, हलबो हाणे लॾे लॾे, बेक़दरनि खे छॾे छॾे, बेकुर्बन खे छॾे छॾे, हलबो हाणे लॾे लॾे।
लॾे अलबो हाणे लॾे लॾे अलबो हाणे लॾे लॾे वाह जी वाह, बहितरीन बहितरीन अली भाउ, माशाअल्लाह। महिरबानी। ॾाढो बहितरीन गानो त हूअं इलाही बहितरीन आहे, पर इलाही सुठो था परफॉर्म कयो। जी बस कोशिशि कयूं जो अॼु लाइव ॻायां, मूंखे बि शौक़ु हूंदो आहे लाइव ॻाइण जो, पर बस थोड़ी प्रैक्टिस न हूंदे करे थोड़ो बस अञा चओ था प्रैक्टिस कोन्हे, अञा प्रैक्टिस हुजे त छा कंदो? न हिकु बस इहो डपु हूंदो आहे, बिल्कुलु, इहो शाइरी डपु बि हूंदो आहे ॾाढी कि ज़बरदस्त लय खां थोरो हेॾारो न थी, इहो थोरो डपु हूंदो आहे। ॾिसो बाक़ी अदी आबदा अगई चयो त तव्हांजो आवाज़ सुठो जी आहे। जी बिल्कुलु, असल में अदी तारीफ़ करे रही हुयसि, थैंक यू। अच्छा अदी, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां पंहिंजी शुरूआती ज़िंदगी यानी स्कूल कॉलेज वारे टाइम में तव्हां शाइरी बि कई, वरी पोइ तव्हां साइंसी मज़मूननि जी तरफ़ अची विया, इहो छो? बेसिकली मुंहिंजो इंट्रस्ट ई साइंस हुयो, छो जो साइंस बेसिकली जेको लाइफ जी रियलिटी जेका आहे उहा साइंस आहे। असां जॾहिं साइंस पढ़णु शुरू कयूं था त असांखे सॼी जेके असां जेके चऊं ज़िंदगी जा रम्ज़, उहे रम्ज़ असांखे साइंस पढ़ण सां सम्झ में अचनि था। जीअं मुंहिंजो बेसिक जेको सब्जेक्ट आहे बॉटनी आहे, त बॉटनी इज़ ईच इन एवरीथिंग। तव्हां बॉटनी खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी न आहे, माना ज़िंदगी जी शुरूआति तव्हांजी जेका थी आहे उहा ॿूटे खां ई थी आहे, उन खां पोइ एवोल्यूशन थी, पोइ वरी जेके से ॿिया जानदार बि पैदा थिया आहिनि। त साइंस जेका आहे उहा ज़िंदगी शुरू साइंस सां ई थिए थी पई, त इन जे करे मूंखे शुरू खां ई साइंस पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। ऐं ॿियो वरी कुझु एतिरो ईअं बि हूंदो हुयो त असां जॾहिं पंहिंजो ॻोठु वेंदा हुआसीं, उते असांजूं पंहिंजूं ज़मीनूं हूंदियूं हुयूं, बाग़ हूंदा हुआ, त ॿूटा हूंदा हुआ, त उहे मूंखे ॾाढो घणो फैसिनेट कंदा हुया। त इन जे करे मूंखे उन्हनि जे बारे में इंफॉर्मेशन वठण जो ॾाढो घणो शौक़ु हूंदो हुयो। ऐं उन खां अलावा मेडिकल पढ़ण जो ॾाढो घणो शौक़ु हूंदो हुयो, त जीअं मां डॉक्टर्स वग़ैरह खे ॾिसंदी हुअमि, त मतिलबु बेसिक जीअं की मां एक्सप्लेन कयां त मुंहिंजे अंदरि हिकिड़ी क्यूरियोसिटी हूंदी हुई त बेसिक लाइफ जेका आहे सा उहा कीअं थी शुरू थिए, ऐं उन में जेका वरी पोइ आॾो कंपोज़ थी करे पोइ वरी ठहे थी उहा कीअं आहे, त बेसिक शइ इहा हुई। त क्यूरियोसिटी मुंहिंजी जेका आहे उहा मूंखे पंहिंजे साइंस में कीअं शुरूआत थी हुन जी? त असांजो बाबा जेको आहे सो उहो शेर लिखंदो, असांजो बाबा जेको आहे सो अयूब ख़ान जे दौर में उनखे लेटर्स वग़ैरह बि लिखंदो, ऐं नंढा नंढा जेके से कोटेशन वांगुरु शेर लिखंदो हो। त सम्झो असांजे जेनेटिक्स में इहो शामिलु हुयो, त असां बाबा जा उहे कोटेशन उहे शेर ॾिसी करे पोइ असांखे पाण खे बि इहो शौक़ु थींदो हो। ऐं उन खां अलावा जीअं डॉक्टर आबदा आहे या ॿी मुंहिंजी मूंखां वॾी सिस्टर आहे या मूंखां नंढी सिस्टर आहे, उहे बि शाइरी कंदियूं। शुरूआति में सभिनी सम्झो त बुनियादी तौर ते सभिनी शाइरी करणु शुरू कई, पर पोइ वरी मुंहिंजो सब्जेक्ट जॾहिं चेंज थियो ऐं असां किताब बे इंतिहा पढ़ंदासीं। शाइर असां वटि शेख या को मतिलबु अहिड़ो शाइर न हूंदो हो या अदीब न हूंदो हो जंहिंजा असांजे घर में बुक्स वग़ैरह न हुजनि। इवन जीअं रशियन जेको आहे सो लिटरेचर असां वटि इलाही वापर मिक़दार में हूंदो, त असां पंहिंजे सिलेबस खे एतिरो नाहे पढ़ियो जेतिरो असां लिटरेचर पढ़ियो आहे, जेतिरी असां शाइरी पढ़ी आहे। उहा शाइरी तव्हांखे यादि आहे जेका तव्हां नंढपण में पहिरियों भेरो कई हुजे? मूंखे पंहिंजे जेको आहे सो जॾहिं मां पंहिंजी फील्ड डाइवर्ट कई त उन खां पोइ उहे काफ़ी शयूं तव्हांखे ख़बर आहे त शाइरी त ईअं हूंदी आहे त तव्हां उनखे उन महिल ई नोट कयो त तव्हांखे न त भली केतिरो वॾो शाइर छो न हुजे, उन खां पंहिंजा ई शेर थोरी देरि में विसरी वेंदा आहिनि। त उहे बेसिक उहे जेके शुरूआती जूं शाइरियूं हूंदियूं त उहे ॿाराणियूं सम्झो तव्हां चई सघो था शाइरी हूंदी। त जॾहिं वरी मां पंहिंजो सब्जेक्ट डाइवर्ट करे पंहिंजे साइंस सब्जेक्ट में, त उहो हिकु लिहाज़ खां मुंहिंजो अदब ॾांहुं उहो मुंहिंजो जेको ख़ानदानी लाड़ो हुयो उहो इंट्रस्ट त मुंहिंजो लॻो रहियो, हाणे ताईं बि आहे, पर जेको उन में उहा शइ जेका हुअणु खपे हा त मूंखे शयूं यादि रहनि या उहे पोइ विसरी वयूं अमली तौर ते। तव्हां ॿाराणे अदब ते तमामु घणो कमु कयो आहे? तमामु घणो खणी न चवां, पर मुंहिंजो शौक़ु रहियो आहे। ऐं मां पंहिंजे ॿारनि खे रोज़ाना हिकिड़ी नई कहाणी ॿुधाईंदी हुयमि। पहिरियां मूंखे बि एतिरो ध्यानु न हूंदो हुयो त को मां हिन खे संभालियां या कीअं, रोज़ाना कहाणी ॿुधाईंदी हुयमि, सुबुह ते विसरी वेंदी। पोइ वरी मुंहिंजो हस्बैंड डॉक्टर कमाल जामड़ो, उहो ॿुधंदो हो, ज़ाहिरा पीउ हुयो, त चवंदो हुयो रोज़ु नई कहाणी घड़े थी। पोइ उन मूंखे ॾाढो मोटिवेट कयो त इहे कहाणियूं लिख। त उहो खोड़ सां एतिरो ॿाराणो लिटरेचर हुयो जेको मूं ज़ाया करे छॾियो।
यादि न रहियूं ऐं पर उन खां पोइ मूं कहाणियुनि जा किताब लिखिया। हिकिड़ो 12 कहाणियुनि जो मारिया मेज़ ऐं लाइब्रेरी उहो किताबु छपियो ऐं उन खां पोइ रिसेंटली मूं ही किताबु ही आहे 12 कहाणियूं बि आहिनि हिननि में, मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं। हा, हिन में मूंखे ॾिनो आहे किताब, हा मूं बिल्कुलु तव्हांखे ॾिनो इहो आहे मूं वटि। जी, त हिन में 12 कहाणियूं बि आहिनि ऐं ॿियो मुंहिंजी नंढड़ी आहे उन जूं यादगिरियूं बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो ऐं इन खां अलावा बि वरी हेॾे होॾे छपजण जे हवाले सां 12 कहाणियुनि ते या 12 अदब ते मुंहिंजा ई 2 किताब। ओके, ऐं हूअं केतिरा किताब तव्हांजा अची चुका आहिनि हूअं मार्केट में? मुंहिंजा 8 किताब आहिनि तयारु, जंहिंमें 7 किताब पब्लिश्ड आहिनि, हिकिड़ो अञा पब्लिश न थियो आहे ऐं पब्लिश जे बिल्कुलु तयारीअ में 4 किताब आहिनि जिनखे छपाइणो आहे, पर हाणे वक़्तु नथो मिले जो उन्हनि खे पब्लिशर वटि मोकिलियां, फाइनल कयां। ऐं हिन खां अलावा तक़रीबन 5 किताबनि जो मवाद मूं वटि रफ़ आहे, जेको मां उनखे थोरो मूंखे टाइम मिले त मां उनखे फेयर करे ऐं त उहे कहिड़नि मज़मूननि ते लिखिया अथव? शाइरी जेको मुंहिंजा मुंहिंजो कहाणियूं? कहाणी मुंहिंजी कमज़ोरी आहे नंढपण खां वठी। मां हितिड़ी टुकड़ी किताबनि जी किथे पने जी ॾिसंदी हुअमि, कहाणी नज़र ईंदी त उहो पढ़ंदी हुअमि। अख़बार में हिकिड़ी किस्त, तव्हां पुराणियूं अख़बारूं जेके न रोज़ाना हिकिड़ी किस्त ईंदी उहा पढ़ंदी हुअमि। त कहाणी मुंहिंजी कमज़ोरी आहे, त मुंहिंजो सभ खां पहिरियों किताबु जेको छपियो उहो कहाणियुनि जो ई हुयो, तख़लीक़ जो अंत। उहो CSS जे सिलेबस ते बि आहे। ऐं पोइ वरी मारिया मेज़ ऐं लाइब्रेरी, उन खां पोइ वरी मुंहिंजो रिसर्च ते आहे, शेख याज़ ते मुंहिंजी रिसर्च आहे, उहो किताबु आहे। ऐं उन खां पोइ वरी असांजे वालिद साहब जो जेको बि उनजो जेको किरदारु रहियो आहे सॼी ज़िंदगीअ जो, उन ते कंपाइल्ड आहे। उन खां पोइ वरी लोक अदब ते डॉक्टर कमाल जा मज़मून हुया, उहो मां किताबु सहेड़ियो आहे। डॉक्टर कमाल जो यादगिरियुनि जो किताबु आहे। ऐं उन खां पोइ वरी ही किताबु 12 आहे। त ईअं ऐं हींअर जेके इन हैंड जेके किताब आहिनि उन में हिकिड़ो शाइरीअ जो मजमूओ आहे ऐं हिकिड़ो जेको आहे सो कहाणियुनि जो मजमूओ आहे। इहे त बिल्कुलु तयारु आहिनि। इहे ॿई डॉक्टर कमाल तयारु कराए वियो ऐं 2 जेके आहिनि से हिकिड़ो रिसर्च ते आहे, सिंधी ॿोलीअ ते अरबी ॿोलीअ जो असरु, उहो बि बिल्कुलु रुॻो छपजणो आहे। ऐं ॿिया वरी मुंहिंजा आर्टिकल्स आहिनि, रिसर्च आर्टिकल मज़मून आहिनि। त ईअं मुंहिंजो गॾियल कमु आहे, डिक्शन में बि आहे, कहाणी ऐं शाइरी में इन में बि आहे, ऐं कंपाइलेशन में बि आहे, ऐं रिसर्च ते बि आहे। हींअर जेका मां कयां पई त शेख याज़ जे बारे में कुझु रिसर्च आहे, शाह लतीफ़ जे कुझु सुरनि ते मुंहिंजी रिसर्च आहे, मुहन जे दड़े जे हवाले सां कुझु रिसर्च आहे। त उहे मुंहिंजा बहितरीनु। त हींअर तव्हां असांखे का कहाणी ॿुधाईंदव? अॼोको ॾींहुं आहे किताबनि जो आलमी ॾींहुं आहे। सो गुज़िरियल साल त न 2 साल खनि पहिरियां हिन में 2 कहाणियूं आहिनि जेकी किताबनि जे ॾींहं जे हवाले सां। हिकिड़ी कहाणी मां पंहिंजी नंढड़ी धीअ खे ॿुधायमि, उन ॾींहुं किताबनि जो आलमी ॾींहुं हुयो। त ईअं कहाणी ॿुधाईंदे 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 न नंढड़नि ॿारनि खे मां ईअं ॻाल्हि ॻाल्हि में ॿुधाईंदी हुअमि। त हिकिड़ी कहाणी मां तव्हां सां पूरी त नथी वंडे सघां छो जो काफ़ी ॾिघी कहाणी आहे। उॾाम इन कहाणीअ जो नालो आहे। उहा हिकिड़ी परीअ जी कहाणी आहे। ईअं तव्हांखे ॿुधायां थी उनजो त ख़ुलासो। त उहा परीअ जी कहाणी आहे। परियुनि जो हिकिड़ो टोलो अचे थो परिस्तान मां वॾे अरसे खां पोइ, ऐं उहे दुनिया में अचनि था। ऐं परियूं ॾिसनि थियूं त जेके हुननि पंहिंजे नानियुनि ॾाॾियुनि खां ॿुधी ही दुनिया, उहा त हींअर आहे कान। हींअर त दुनिया में वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स आहिनि ऐं सभु शयूं आहिनि। ईअं घुमंदे घुमंदे पोइ वरी परियूं चवनि थियूं त असां पंहिंजा पर कीअं लिकायूं। पोइ वरी हिकिड़ी जाइ ते वञनि थियूं, धोबियुनि खां चादरूं वठी वरी पंहिंजा पर लिकाए पोइ शहर घुमनि थियूं। उन शहर में घुमंदे घुमंदे पोइ हुननि खे न हिकिड़ो चवनि थियूं, ही वॾा वॾा महल आहिनि जंहिंमें ॾाढा घणा माण्हू आहिनि। छो जो परिस्तान खां कॉन्सेप्ट इहो थोरो न उन में फैंटेसी वारो ॾेखारियलु आहे। पोइ पर उहे महल न आहिनि, उहे स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ आहिनि। पोइ हिकिड़ी यूनिवर्सिटी में हू वञनि थियूं जंहिंमें किताबनि जी नुमाइश आहे। पोइ उते हिकिड़ी परी आहे, उहा जेका आहे सा सम्झ परी, ऐं हिन में आहे सम्झ परी उनजो नालो आहे। त उहा ॾिसे थी त ही कहिड़ा पर आहिनि ऐं हीअ कहिड़ी शइ आहे जंहिंजा पए पए पर उॾामनि था। असांजा माना हुनखे किताबनि जा पना जॾहिं हीअं खोले माण्हू पढ़नि था त हुनखे ईअं थो लॻे ॼण त इहे पर था उॾामनि। पोइ हूअ पंहिंजी वालदा सां ज़िद करे थी त मूंखे इहे पर खपनि।
पोइ उन में बहरहाल ईअं डिघी अॻिते कहाणी आहे त हुनखे पंहिंजा हू माइट चवनि था त जेकॾहिं इहे पर खपनि त तोखे पंहिंजा पर परिस्तान में जमा कराइणा पवंदा। हूअ चए थी त हा मूंखे ही न खपनि, मूंखे ही किताब वारा पर खपनि। सो बहरहाल उहे पंहिंजा पर जमा कराए ऐं पोइ वरी हुनजा वालिदेन हुनखे चवनि था ठीकु आहे तूं हिते पढ़ूं किताब। पोइ हिते उहो धोबीअ जे घर में रही करे उहो पढ़े थी ऐं ईअं वॾी थिए थी ऐं वॾी थी करे पोइ किताब पढ़े थी, किताब लिखे थी ऐं पोइ आख़िर में हिन जो जेको आहे सेंटेंस मां तव्हांखे ॿुधायां थी त अहिड़ीअ तरह दुनिया में परनि खां सवाइ उॾामण वारी टेक्नोलॉजीअ जे उरूज वारे दौर में सान्याह परी, सम्झ परी हुनजी माउ जो नालो आहे, सान्याह परीअ जो इल्मु संदसि ॻाल्हियूं इल्मु ऐं किताबनि सां संदसि चाह खां दुनिया त वाक़िफ़ थी रही हुई, पर परिस्तान में बि संदसि कामयाबीअ जा जशन मल्हाइजी रहिया हुया। संदसि कामयाबियूं ॾिसी हाणे त परिस्तान वारा खेसि संदसि पर वापसि ॾियण लाइ बि राज़ी हुआ, पर हाणे सान्याह परीअ खे इन्हनि परनि जी ज़रूरत न हुई। अॼु दुनिया जी हिन भलोड़ लेखिका खे संदसि महिनत ऐं जाखोड़ जे हवाले सां त ज़रूरु सुञाणे रही हुई, पर महाधोबीअ जे घर भातियुनि खां सवाइ दुनिया जे कंहिं बि ॿिए माण्हूअ खे सान्याह परीअ जे इल्म जे हासिलात ऐं किताबनि लिखण जे इश्क में नंढड़ीअ उमिरि में ॾिनल क़ुर्बानीअ बाबति का सान्याह न हुई। खेसि पंहिंजनि लिखियल हर नए किताब जे वर्कनि उथलण सां पंहिंजे परनि सां उॾामण जी तजदीद थींदे महसूसु थींदी रही ऐं किताबनि जा वर्क जॾहिं संदसि इल्म जी उॾाम सां माण्हुनि जे ज़हननि में उथंदड़ सवालनि जा जवाब ॾींदे महसूसु थींदा हुअसि, तॾहिं हर पने सां खेसि पंहिंजा परियुनि वारा पर जिस्म ते ॿीहर जुड़ंदे महसूसु थींदा हुआ, जिन सां पाण खे हर भेरे हूअ हिकु नई तजदीद सां उॾामंदे महसूसु कंदी हुई। हर भेरे खेसि उन्हनि जी उॾाम अॻु खां घणी मुख़्तलिफ़ ऐं उन खां बि घणी बहितर ऐं हिकु क़दम अॻिते महसूसु थींदी हुई। परियुनि वारी उॾाम न, पर इल्म वारी उॾाम। वाह वाह वाह, बहितरीन बहितरीन। अचणु शुरू थी वई त वाकई ॿारनि खे ॿुधाईंदा त वाकई सुम्ही वेंदा। ॿार त ठीकु आहे, पर मतिलबु ॾिसो न हिकिड़ी फैंटेसी जो दौर आहे न, हिकिड़ी फैंटेसी आहे ऐं वाकई मां इमेजिन पई कयां, तव्हां पढ़ो पिया मां इमेजिन पई कयां ऐं उहे परिस्तान उहे परियूं वरी उहे कीअं थी पंहिंजी पर जेको आहे जमा कराए। तव्हां प्रोमोट कीअं था कयो किताबनि पढ़ण लाइ, उनजो इंट्रस्ट कीअं था डेवलप थो थिए, डेवलप थो थिए। जी जी, हिकु वरी ॿी कहाणी आहे त निंड कहाणी ऐं किताब। ॿार न कजो हाणे निंड मां जाॻाइण वारो। असां वटि हींअर मुंहिंजी नंढड़ी अची करे ॿुधाईंदी हुई त हिकिड़ी छोकिरी आहे, उहा हेड डाउन करे वेहे थी छो जो हुनखे क्लास में निंड ईंदी आहे, त रोज़ाना अची करे मूंखे ॿुधाईंदी अमां इहो ॿार पंहिंजे वक़्त ते उहो छो थी स्कूल में निंड करे। पोइ मां हुनखे ॿुधाईंदी हुअमि त पुट निंड जॾहिं पूरी न आहे थींदी त तॾहिं ज़ाहिरा सुबुह जो निंड ईंदी, ॿार देरि सां सुम्हंदा। पोइ उन ते मूं हुनखे इहा कहाणी ॿुधाई हुई त निंड कहाणी ऐं किताब। हिन में वरी ईअं आहे, ख़ुलासो ॿुधायां तव्हांखे त ॿार जल्दी नथा सुम्हनि, इन करे सुबुह जल्दी इन्हनि जी अखि नथी खुले ऐं ज़ोरीअ जॾहिं हुननि खे निंड मां पटे उथारे स्कूल मोकिलियो था त हुननि खे स्कूल में निंड थी अचे। त आख़िर अहिड़ो कहिड़ो तदारुक कजे जो ॿार पंहिंजे वक़्त ते सुम्हनि। पोइ उन में मुख़्तलिफ़ हिन में तरीक़ा ॿुधायल आहिनि, कॾहिं हुननि जी लंच बंदि कयो, कॾहिं हुनजे वात ते टेपणो, कॾहिं को मसइलो, पर जेको बि तरीक़ो कयूं था उनजो साइड इफेक्ट साम्हूं अचे थो त हीउ तरीक़ो बि कामयाबु न थियो, हीउ बि कामयाबु न थियो। पोइ एतिरे हिन में वरी हिकिड़ी सल्तनत ॾेखारियल आहे त पूरी सल्तनत जो इहो मामिलो आहे त उहो छो जो ॿार उहा ई पहिरियां ॻाल्हि कयमि त ॿारनि खे अहिड़ियूं फैंटेसी वारियूं वणंदियूं आहिनि। पोइ उन में बादशाह हिकु भेरे ॾिसे थो, अच्छा हूअ जेका बादशाह जी धीअ आहे उहा एक्चुअली त उहा वरी पंहिंजे टाइम ते पूरो उथी थी वञे, छाकाणि त हुनजी माउ हुनखे कहाणियूं थी ॿुधाए। ओके, अदी इहा कहाणी जेकॾहिं तव्हां ब्रेक खां पोइ ॿुधायो, श्योर छो त ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, इहा बिल्कुलु ॿुधणु चाहींदासीं निंड कहाणी ऐं किताब त बिल्कुलु ॿुधंदासीं। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं।
रिकॉर्ड कंदासीं ऐं मां ॾाढी एक्साइटेड आहियां ख्वाब कहाणी ऐं किताब जेका हिकिड़ी कहाणी आहे जेका असांजी भेण ॿुधाए रही असांखे ब्रेक खां पहिरियां तैलीबा कीअं ॿुधिजे न ज़बरदस्त निंड फिटी वई आहे निंड फिटी वई न वरी चांहि बि पीती यादि में एनर्जी जन्नत अची अची वई वई न हलो ॾिसो न कहाणी बेड़ी जो कहाणीअ जे विच में ब्रेक अरे वाह वाह सो क्यूरियोसिटी रही वधी वई न उहा जी जी सो हीअ कहाणी ईअं हुई त ॿार जेके आहिनि से न पिया जल्दी न पिया सुम्हनि त बादशाह ॾिठो त हुनजी ॿारड़ीअ जी माउ माना राणी हुनखे कहाणी ॿुधाए पई कहाणी ॿुधंदे ॿुधंदे नंढड़ी ॿारड़ीअ खे निंड अची वई त ॿिए ॾींहं ते हुन अनाउंस कयो त इहो कंपलसरी करे छॾियो त हर घर में ॿारनि खे कहाणियूं ॿुधायूं वञनि हाणे जिन माण्हुनि खे न पियूं कहाणियूं सम्झ में अचनि उहे ॿियनि खां ॿुधी इहो ट्रेंड थी वियो जॾहिं इहो ट्रेंड शुरू थियो त कहाणी ॿुधाए करे ॿार खे ऐं पोइ निंड कराइणी आहे त पोइ हुननि ॾिठो त हा इहो तरीक़ो कामयाबु वियो ऐं ॿार जीअं ई ॿार कहाणी ॿुधनि था ॿुधंदे ॿुधंदे ॿारनि खे निंड अची वञे थी सो इहो बि हुयो हिकिड़ो मोटिवेट करणु त ॿारनि कहाणी ॿार खे ॿुधाइणु हिकिड़ी इम्पॉर्टेंट आहे सो उन खां पोइ वरी माण्हू ॿुधाइण त लॻा पर हर को माण्हू क्रिएटिव त न हुयो जो रोज़ु नई कहाणी घड़े सघे ऐं छा करे पोइ कुझु अरसे खां पोइ कहाणियूं खुटी पियूं माण्हुनि वटां जेके पुराणियूं कहाणियूं या ॿुधल कहाणियूं या हिक ॿिए जूं ॿुधल पोइ वरी मसइलो वरी पैदा थी वियो त हाणे कहाणियूं कॾहिं अचनि पोइ बादशाह इहो ऐलान कयो त जिन माण्हुनि वटि नयूं आइडियाज़ आहिनि या कहाणियूं आहिनि उहे असां वटि कहाणी ख़ज़ाने में जमा करायो ऐं उहो कहाणी ख़ज़ाने मां उहे कहाणियूं असां पब्लिश कराईंदासीं किताबी सूरत में ऐं उहे किताब सॼे मुल्क में विरहाया वेंदा त जीअं उन्हनि किताबनि तां उहे कहाणियूं पढ़ी करे ऐं पोइ ॿारनि खे ॿुधायूं वञनि उन सां हिकिड़ो इहो थींदो त कहाणियूं अवेलेबल हूंदियूं किताब पढ़ण जी ॿार खे ख़बर पवंदी त कीअं किताब नंढड़े हूंदे खां किताब मां कहाणी पढ़ी वेंदी आहे जेका मूंखे सुकून ॾिए थी त ॿार खे आदत पवंदी ऐं पोइ वॾो थी करे उहो ॿारु पाण किताब पढ़ंदो उनजी एंड मां तव्हांखे ॿुधायां थी उहा बि कुझु ईअं आहे त घणा माण्हू पंहिंजूं कहाणियूं नसीहत भरियूं कहाणियूं ऐं ॿाराणा गीत आलिमनि अदीबनि वटि अची जमा कराईंदा ऐं पंहिंजो इनाम वसूल अच्छा उनजे लाइ वरी हिननि इनाम रखियो छो त हूअं त केर बि न ॾिए हा पर इनाम जी लालच में घणा माण्हू अचनि पिया इनाम वसूल कंदा रहिया के कहाणियूं लिखत में पिया आणीनि त के वरी आलिमनि खे ज़बानी ॿुधाए लिखाईंदा पिया वञनि ईअं नवनि ख़्यालनि वारियूं ऐं मुनफ़र्द कहाणियुनि सां कहाणी ख़ज़ानो भरिबो वियो कहाणी ख़ज़ाने मां हर को माण्हू इहे किताब मुफ़्त में वठी पिए सघियो अलबत्त सरंदीअ वारनि लाइ उन्हनि किताबनि जी क़ीमत मुक़ररु थियल हुई इन्हनि काविशुनि जो नतीजो इहो निकितो जो माण्हुनि में अहिड़ा किताब वठण जो रुझान वधणु लॻो के माण्हू ॿारनि खे इहे कहाणियूं ॿुधाइण लाइ त के वरी उहे पाण पढ़ण जे शौक़ में इहे किताब वठणु लॻा ईअं घर में माण्हुनि वटि ॿारनि जे कहाणियुनि जा किताब नज़र अचणु लॻा इन खां पोइ जेकी ॿार इहे किताब नंढपण में पंहिंजे वॾनि खे पढ़ी ॿुधंदा ॾिसंदा हुआ त वॾे थियण ते पाण पढ़ी पंहिंजूं नंढपण जूं यादगिरियूं वरजाईंदा हुआ ऐं अञा अॻिते पंहिंजे ॿारनि खे बि इहे पढ़ी ॿुधाईंदा हुआ ईअं सेबती शहज़ादीअ जे चवण ते देश जे ॿारनि जी देरि ताईं जाॻण जो हल कढंदे इन मुल्क में ॿाराणे अदब ते ॿधल किताबनि जा अंबार लिखजण छपजण ऐं पढ़जण बहितरीन या त मतिलबु हिकिड़ी मोटिवेशन आहे जी 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 मोटिवेशन आहे त तव्हां पाण बि जेको आहे स्टोरी टेलर थियो पंहिंजे ॿारनि खे स्टोरीज़ ॿुधायो ऐं गॾोगॾु उन्हनि खे आदत बि विझो त उहो किताब बि पढ़नि जी बिल्कुलु हिन जे बैकग्राउंड में हिकिड़ो नज़रियो इहो बि हुयो त तव्हां ॾिसो असांजे घर में त हिकिड़ो इल्मी अदबी माहौल हुयो पर असां ॾिसंदा हुआसीं पंहिंजे ओड़े पाड़े में या पंहिंजे ॿियनि माण्हुनि वटि त हू चवंदा त हा इहा कहाणियूं थी वेठी पढ़ी इहा हाणे नावल पढ़ंदी हूंदी उनखे अजीब सम्झो वेंदो वक़्त जो ज़ियान सम्झो वेंदो हुयो त को घर जो को कमु करे या हीअं करे इहो ईअं थी करे पर मां जॾहिं पंहिंजे ॿारनि जे स्कूल में ॾिठुमि त जीअं असां त सिंधी था ॻाल्हायूं ऐं असां सिंधी ॻाल्हाइणु छॾी कोन पंहिंजे घर में इन चकर में त ॿार अंग्रेज़ी ॻाल्हाइनि त मूं हुननि जे उस्तादनि खां वञी पुछियो त ॿारनि जी लैंग्वेज अंग्रेज़ी कीअं इम्प्रूव कजे कीअं ठीकु कजे त हुननि चयो त तव्हां ॿारनि खे नॉवल पढ़ायो कहाणियूं पढ़ायो हाणे कहाणी ऐं नॉवल पढ़ण सां छा आहे त माण्हू एसि ताईं नथो किताब पढ़णु छॾे जेसि ताईं उहा कहाणी या नॉवल पूरो न थिए त इन
पूरे करण जे चक्कर में हुन जी लैंग्वेज ठीकु थिए थी, ॿोली सुधरे थी ऐं ॿार में पढ़ण जी आदत बि पवे थी। शऊर बि अचे। जी जी, त उहो हुयो त लिटरेचर जी हिकिड़ी अहमियत बि आहे, फिक्शन जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। असांजे ॻोठनि में, असांजे नंढनि शहरनि में असांखे इहो सम्झायो वेंदो त न लिटरेचर पढ़णु ॼण वक़्त जो ज़ियान आहे, पर लिटरेचर पढ़ण सां मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी स्टडी थी आहे त लिटरेचर जेके ॿार घणो पढ़नि था उन्हनि जी मैथमेटिक्स जो सब्जेक्ट में हू सुठा नंबर खणी था अचनि। माना लिटरेचर तव्हांजे ज़हन जी एक्सरसाइज़ कराए थो ऐं उन पढ़ण सां तव्हांजो एॾो त ज़हन खुले थो जो तव्हां मैथमेटिकल सॉल्यूशन बि तव्हांजा ठीकु थी वञनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सो इहो बि हुयो त लिटरेचर जी अहमियत ॿुधाइणी किताब जी। न किताबनि जो आलमी ॾींहुं आहे त इन हवाले सां ज़रूरु ॻाल्हियूं ॿोलियूं बि थींदियूं रहंदियूं। अली भाउ, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजा अक्सर मां टिकटॉक ॾिठा आहिनि त उन में तव्हां जेको आहे हिकिड़ो गानो मां ॾिठो आहे तव्हांजो। जी जी, मतिलबु उन में तव्हां खाधनि जा नाला खयां आहिनि। हाँ जी, बसि असल में ईअं वेठे वेठे टिकटॉक ते हाणे अॼुकल्ह फेसबुक तव्हां ख़बर आहे अहिड़ियूं शहरूं मशहूरु थियनि पियूं, त मां सोचियमि जेको हाणे मुंहिंजो जेको हाँ उहो आहे त मुंहिंजो मां बि छो न जेको मां जेको कमु कंदो आहियां, कुकिंग जो कमु कंदो आहियां, छो न मुंहिंजो खाधनि जो थोरो ॻाए थोरो कयां त मां पोइ हाणे को बि टिकटॉक ठाहींदो आहियां, को बि शइ किचन में पचाईंदो आहियां त बसि 2 लाइनूं मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि त उहे मां ॻाए ॿुधाईंदो आहियां। ऐं तव्हां यकीन कयो एतिरा माण्हू मूंखे लाइक कंदा आहिनि, अगरि मां 2 ॾींहं 3 ॾींहं टिकटॉक कोन रखंदो आहियां त माण्हुनि जी फ़ोन ईंदा आहिनि। अच्छा, त बाबा जी भला छो कोन थो खाधनि ते तुंहिंजो सॉन्ग जेको अचे थो कोन थो रखी। सो मां 2 लाइनूं बसि तव्हांखे गुनगुनाए ॿुधायां थो। उहे जेके बि खाधनि जा नाला हूंदा खणी बि आया आहियो या न? न खणी त कोन आयो आहियां, बसि सो तव्हांखे ॿुधायां थो। हाणे जेके बिरयानी आहे या कोरमो आहे जेको पचे थो त पोइ मां उन ते ठाहियां थो। हले या तोखे कोरमो मां खारायां, हले या तोखे बिरयानी मां खारायां, तुंहिंजे करे थियो मां बोरची आहियां, तुंहिंजे करे थियो मां बोरची आहियां, तुंहिंजे करे थियो मां बोरची आहियां, हले या तोखे बर्गर मां खारायां, हले या तोखे पिज़ो मां खारायां। सो इन तरीक़े सां भाभी खे चयो न जी, सभु जेके मुंहिंजा दोस्त यार आहिनि ऐं उन्हनि खे कंदो आहियां। माशाल्लाह सुठा व्यूज़ बि मिलनि था मूंखे। नओं ट्रेंड बि आहे ऐं ॾाढो हर मुंहिंजो टिकटॉक ते मां का बि शइ किचन में पचाईंदो आहियां त इहो ठाहे पोइ फ़ौरन टिकटॉक ते रखी छॾींदो आहियां। काफ़ी मतिलबु लाइक्स मुंहिंजा तक़रीबन 1 लाख जे क़रीब पुॼी विया आहिनि। जी, व्यूज़ थोरा घटि आहिनि, पोइ हाणे आहिस्ते आहिस्ते वधनि पिया। हलो, लाइक्स त थी विया न, लाइक्स काफ़ी आहिनि। जी जी, ज़बरदस्त, माशाल्लाह। पोइ हीअं छा पिया ॿुधायो असांखे? जी, हींअर मुंहिंजी पसंदि जो मोहम्मद यूसुफ जो गानो, फिल्मी गानो वञ न परे मूंखां थोरो छॾाए, मुंहिंजो एॾो फेवरेट आहे जो बसि ऑल टाइम मां बसि उहो ॻाईंदो रहंदो आहियां। असांजो बि फेवरेट आहे। हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, ओ वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, करना जुदाई मुंहिंजी दिलड़ी रंजाए, ओ वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, ओ वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। में वजन थियूं अॼु शरनायूं, ओ दिल में वजन थियूं
अज शरनायूं गीत प्रीत जा गॾिजी गायूं ओ मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजूं जायूं दीना जुदा मुंहिंजी दिलड़ी रंजाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए दिल जी सदा तोखे वञण न ॾींदी दिल जी सदा तोखे वञण न ॾींदी थधड़ी हवा तुंहिंजी वाट जलींदी ओ मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजूं जायूं दीना परे कंहिंजी सिंदड़ी जलाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए कर न जुदाई मुंहिंजी दिलड़ी रंजाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए ओ वंजना परे मूंखां हथड़ो छॾाए अली भा अॼु तव्हां जेको आहे न सिंगिंग में भी पास थी विया Thank you. कुकिंग में त आयो ई आहे पर अॼु तव्हां लाइव सिंगिंग में पास थी बस तव्हां पास करे छॾियो त बसि हाणे इनशाला मां लाइव ई ॻाईंदुसि लाइव ई ॻाइजो हाणे तव्हां ट्रैक ते न ॻाइजो जी जी इनशाला त अदी हा आवाज़ जो न उहो एॾो बहितरीनु आहे ऐं जेका उन में कंटिन्यूटी अचे थी किथे का ब्रेक लॻे ई नथो त तव्हांजी जी 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 हा practice इहो कमाल असांजे जेके आहिनि इनायत भाउ आहिनि छो जो असां इन्हनि खां बग़ैर कुझु बि न आहियूं जेके असां साज़ी न गाऊं था तव्हांजो किथे साह हेठि मथे थो थिए न कुझु जी, पर जी, हा। ॾाढे बहितरीन तरीक़े सां ईअं थो लॻे ॼण ॾाढी प्रैक्टिस थियल हा हा बिल्कुलु माशाल्लाह छुपो त इहो रुस्तम मां असल ॿुधाईंदो में कोन्हे इहो गानो मां अमूमन किचन में जंहिं वक़्तु मुंहिंजो खाधो पचाईंदो रहंदो आहियां त इहो मुंहिंजी रिहर्सल में हूंदो आहे मां ॻाईंदो रहंदो आहियां इहा ई त प्रैक्टिस आहे उन खां वधीक त हो त फोर्सफुली प्रैक्टिस हूंदी आहे इहा जेका पंहिंजी मर्ज़ी जी प्रैक्टिस हूंदी आहे इहा वधीक सुठी आहे अच्छा तव्हां जूं बि कुझु यादूं जुड़ियल लॻनि पियूं मूंखे हिन गाने सां असुल में छा हो त हीअ मुंहिंजे ख़्याल में त सिंधी पहिरीं फिल्म हुई शहरो फिरोज़ जेका ॾाढी मशहूरु थी उन खां पोइ पहिरियां ठही हूंदी पर उन खां पोइ ॿियूं फिल्मूं बि ठहियूं मिठड़ा शाल मिलन या ॿियूं उहे एतिरियूं मशहूरु न थियूं हीअ ॾाढी फिल्म मशहूरु थी त असांजे मिरापुर में सिनेमा हूंदी उन में हीअ फिल्म लॻी पोइ हर माण्हू ओॾे रश करे पोइ हीअ सिंधी फिल्म ॾिसण लाइ असांजी फैमिली बि उते वई मां तमामु नंढड़ी हुयमि फिल्म मतिलबु आधी अधूरी निंड जाग में जेका ॾिठी ऐं इहो गानो हो इहो चङी तरह मूंखे यादि आहे ऐं आख़िर में मूंखे पंहिंजी शरारत यादि आहे त मुंहिंजो वॾो भाउ हुयो हाणे जॾहिं फिल्म ख़तमु थी वई तक़रीबन 12:30 हिकु पोइ थिए त मां जेको आहे न चुप करे हीअं सुम्ही पियमि त मां निंड पइजी वई आहे मां मतिलबु एतिरी नंढी हुयमि जो पोइ मुंहिंजे भाउ मूंखे जो कासो पंहिंजे कुल्हे ते खयो तॾहिं व्हीकल त हूंदा कोन हा पैदल ई वञिणो पवंदो ऐं सिनेमा घणो परे न हो पर थोरो फ़ासिले तो पोइ मूंखे इहो यादि आहे त फिल्म ख़तमु थी त मुंहिंजो भाउ मूंखे कुल्हे ते खणी पोइ वरी घरु आयो त इहो मूंखे नंढपण खां इन करे बि इहा घणी फिल्म यादि आहे त नंढपण जूं कॾहिं कॾहिं माण्हू खे शरारतूं ऐं के यादूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हमेशह जे लाइ यादि रहंदियूं आहिनि तूं न हूंदी आहे छो जो मां ई एतिरी नंढड़ी हुयमि जे तूं हूंदी आहे त सफ़ा न तूं न हूंदी आहे मां ई मुंहिंजे ख़्याल में 4 सालनि जी जो मां कच्छ में जो मुंहिंजे भाउ मूंखे कुल्हे ते खयो अच्छा तव्हां ॿिन्ही में केतिरो डिफरेंस हूंदो एज डिफरेंस 5 साल 5 सालनि जो अच्छा ऐं अटैचमेंट बॉन्डिंग कीअं आहे तव्हां ॿिन्ही अटैचमेंट एतिरी घणी आहे जीअं माउ धीअ जी थी सघे थी माशाल्लाह माशाल्लाह ॿिनि भेणुनि जी मुंहिंजे ख़्याल में माउ धीअ खां वधीक भेणुनि जी अटैचमेंट पाण में हूंदी आहे जेकॾहिं उन्हनि जी पाण में फ्रेंडशिप आहे छो जो असां
शुरू खां ॿई भेणियूं पाण में तमामु क्लोज़ रहियूं आहियूं त इन जे करे असांजी शादी बि हिकिड़े ॾींहं ते थी हुई हा बिल्कुलु माशाअल्लाह सां त इन जे करे असांजे गॾु पढ़ियासीं प्री मेडिकल में ई मां प्री इंजीनियरिंग में हा त असां हर मोहबत घणी हूंदी आहे भेण बि घणी हूंदियूं मुंहिंजूं माशाअल्लाह ॿ नियाणियूं आहिनि हिकिड़ी आहे 17 सालनि जी ॿी आहे 14 सालनि जी त तव्हां यकीन कयो मां जंहिं वक़्तु घर फ़ोन कंदो आहियां न त विढ़ंदियूं रहंदियूं आहिनि त मुंहिंजे घर वारनि मुंहिंजो छा आहे चई ठाहिनि कोन थियूं पर उहो मूंखे लॻे थो भेनरुनि जो प्यारु हूंदो आहे प्यार आहे बिल्कुलु आहे मुंहिंजी जेका वॾी सिस्टर आहे मूंखां माशाल्लाह 12 साल वॾी आहे ऐं ॿी जेका मुंहिंजी सिस्टर आहे उहा मूंखां 7 साल वॾी आहे ऐं विच में 2 भाइर आहिनि मुंहिंजा हिकिड़ो मूंखां 10 साल वॾो आहे भाउ हिकिड़ो मूंखां 5 साल वॾो आहे भाउ त माशाल्लाह असां भेनरुनि में एतिरी त दोस्ती आहे जीअं मुंहिंजी वॾी सिस्टर आहे उनजी जॾहिं शादी थी त मां 5 सालनि जी हुयमि ऐं उन सां गॾु सम्झो त मां हुन सां गॾु वई हुयमि ऐं मां हुन सां गॾु रहंदी हुयमि उनजी जेका वॾी नियाणी आहे जॾहिं उहा पैदा थी त उनखे त मां बाक़ाइदा पंहिंजे कच्छ में खयो आहे त इहे जेके भेनरूं वरी उन्हनि जी औलादूं जेके थियनि थियूं न इहे ॾाढियूं मिठियूं थियूं बिल्कुलु ईअं न आहे त भाइर बि नाराज़ थींदा वरी मुंहिंजा उन्हनि जी औलाद बि ॾाढी मोहबत अलॻि हूंदी आहे भाइटियुनि जी मोहबत अलॻि हूंदी अथव भाई हिकिड़ो त मां नंढी भाउ भेणनि में ऐं वरी माशाल्लाह इहे सभ जो रिश्ता अलाह साईं ॾिना वरी उन्हनि जी औलादूं त इन्हनि जे लाइ त मां ई नंढड़ी आहियां त ईअं बि थींदो आहे त तव्हां बि पंहिंजे भाणेजनि भाइटनि जे लाइ तव्हां बि नंढड़ा ई हूंदो बिल्कुलु नंढड़ा ऐं असांजी वॾी भेण हींअर 1.5 महीनो खनि अॻु में उनजी डेथ थी आहे त उनजे घर में मां हूंदी हुअमि उनजा ॿार बि असांखां ईअं नंढड़ा 6-7 साल जी हुयमि मां जो उन्हनि जा ॿार त उहो ईअं सम्झंदा त सभिनी में वॾी हीअ आहे उनखां पोइ वरी असां अम्मा जी सभिनी में वॾी धीअ हीअ आहे उनखां पोइ असां त असांजूं भाणे जूं भाइटियूं बि भाइटीअ में ऐं भाणेजे में वरी फ़र्क़ु इहो थो रहे भाइटी तव्हांखे पंहिंजो तसलसुल थी लॻे जहिड़ी मां त मुंहिंजी भाइटी उहो अची थो वञे ऐं भाणेजनि में भेणुनि जी बॉन्डिंग ॾाढी घणी थी थिए त पोइ उनजो असर बि उहो ॼण हिकिड़े उन वारो थो थिए बिल्कुलु असांजा त कॾहिं जहिड़ा बि न आहिनि न असां शुरू खां असांजा कॾहिं बि जहिड़ा घर में न थिया शायदि असांजी अम्मा ॾाढी काम हूंदी उन सां त जहिड़ो थींदो ई कोन्हे हालांकि जेका मुंहिंजी वॾी सिस्टर आहे उन सां मुंहिंजो बि अलाह न करे जो हुन ॿी सां बि थिए कॾहिं बि न आहे थियो पर हा जेका विच वारी जेका भेण आहे उन सां कॾहिं थोरो पढ़ी नाराज़ थी वेंदी आहे असांजी अम्मा असुल में ॾाढी काम हूंदी हुई ॾाढी साबरीन ऐं ॾाढी त उन हिसाब सां उन जेका असांजी तरबियत कई न त असां कॾहिं बि भेणियूं हिक ॿिए सां कॾहिं बि ऐं ॿियूं वरी असांजूं भेणियूं असांखां वरी वॾियूं हूंदियूं हुयूं त जीअं तव्हां ॿुधायो था त तव्हां पंहिंजी भाइटी भाणेजी खे पालियो त असांजी वॾियूं भेणियूं 3 वॾियूं जेके हूं असां वरी 4 नंढियूं त हर कंहिं भेण जी हिकिड़ी भेण विरहायल हूंदी उहा उन खे संभालींदी त उहो शायदि असांजे भेणुनि जे विच में उहा मदर ऐं डॉटर वारी जेका रिलेशनशिप रही न त उन में पोइ झगड़ो शायदि थी सघे थो इन जे करे न थियो ऐं ॿियो वरी मां इहो पई चवां त भाइटी सां तव्हांजो इहो रिश्तो थिए थो जेको असां पंहिंजी ऑब्ज़र्वेशन में ॾिठो आहे त भाइटी जॾहिं तव्हांखे पुफी चवंदी आहे न त तव्हांखे हिकिड़ो प्राउड फील थी वेंदो आहे पर असां ईअं ॾिठो त जॾहिं उहो असांखे पुफी चवंदा हुआ न त असां पाण खे प्राउड फील कंदासीं असां पुफियूं आहियूं ऐं भाणेजुनि सां वरी पंहिंजी औलाद वारी मोहबत फील थींदी मां त खाला बि न आहियां मां त पुफो बि न आहियां हा ॿाहिरि कंहिंखे अगरि ॿुधाईंदा त कंहिंखे रेफरेंस ॾींदा त किरन पुफो या किरन खाला अदरवाइज़ ॿार घर में न पुफो चवंदा मूंखे न खाला चवंदा डायरेक्ट नालो खणंदा आहिनि या त आपी चवंदा आहिनि एतिरी फज़ीलत असांखे बि भाॼी चवंदा आहिनि पुफी चवंदा आहिनि न त भाणे त इहो प्यार आहे इहो ॿारनि सां प्यार आहे ऐं वाक़ई इहे रिश्ता ॾाढा ख़ूबसूरत आहिनि इहे ॾाढा ख़ूबसूरत रिश्ता आहिनि जेके अलाह साईं ॾिना आहिनि असांखे ऐं तव्हांजूं 2 नियाणियूं आहिनि जी माशाल्लाह ऐं पुट 2 पुट आहिनि माशाल्लाह 2 पुट आहिनि माशाल्लाह उहे उन्हनि जी छा एज हूंदियूं हा पुट मुंहिंजो सभ खां वॾो आहे माशाल्लाह 18 साल जो आहे अच्छा माशाल्लाह जी ऐं उनखां पोइ नियाणी आहे 17 सालनि जी पोइ उनखां पोइ नियाणी आहे 14 सालनि जी पोइ 7-8 साल खां पोइ गैप खां पोइ वरी माशाल्लाह अलाह साईं हिकिड़ो पुटड़ो ॾिनो माशाल्लाह जेको हींअर 2 साल जो आहे 22 महीने जो थियो आहे मां ज़िक्र कयो ऐं एतिरो माशाल्लाह प्यारो आहे ऐं आइज़ एतिरो ख़ूबसूरत आहिनि सो मां तव्हांखे पिक्चर बि ॾेखारी तव्हांखे ॾेखारी हींअर माशाल्लाह मां जीअं फ़ोन कंदो आहियां
त बसि फ़ोन खणंदो उहो ई आहे, बसि बाबा बाबा चवणु अची वियो आहे न, उहो बसि अलाए पंहिंजी ज़बान में ॿारनि जी ज़बान में अलाए छा छा चवंदा रहंदा आहिनि। पाण मूंखे सम्झ ईंदो कोन्हे, पोइ मुंहिंजी वाइफ ट्रांसलेशन कंदी आहे, चए हीअ थो चवे, हीअ थो चवे, हीअ पोइ थो तव्हां चवे। चाइनीज़ पचायो था त चाइनीज़ लैंग्वेज बि त सिखो न, जी जी, बसि त ॿार त चाइनीज़ था ॻाल्हाइनि पिया। हाणे मां सम्झी वियो आहियां जो हाणे थोरो घणो चए थो, हाणे हू जीअं भाॼी बोड़ हूंदो आहे, हाणे बोड़ खे बटाला चए थो। बटाला हा बाबा उहो बटाला, बाबा मां चयो हाणे छा थो चवे, पटाटा चवे थो, चए न हीअ बोड़ खे बटाला चए थो। सो हाणे माशाल्लाह उहो ॻाल्हाइण जी कोशिशि करे पियो, पर माशाल्लाह ॿारनि जी पंहिंजी हिकिड़ी लैंग्वेज थी थिए पई। त अदी असां अचूं था थोरो बोटैनिक्स ते, न बोटैनिक्स ते थी चऊं, बॉटनी ते बि था अचूं पिया। त जेके असांजा सावा पन आहिनि उन्हनि जो असां पंहिंजी ज़िंदगी में ऐं मतिलबु कीअं इस्तेमालु कजे जो असांजी सिहत बहितर थिए। ॾिसो बेसिकली जेके सावा पन हूंदा आहिनि न, उन जो जेको उन्हनि जे अंदरि जेको क्लोरोफिल थिए थो, उन जी केमिकल कॉन्फ़िगरेशन जेका हूंदी आहे, ऐं असांजो ब्लड जो जेको हीमोग्लोबिन आहे उहो सेम हिकिड़ी हूंदी आहे। उनजो केमिकल फार्मूला हिकिड़ो हूंदो आहे, बसि सिर्फ़ु फ़र्क़ु इहो हूंदो आहे त असांजे क्लोरोफिल जे अंदरि मैग्नीशियम मौजूदु हूंदो आहे सेंटर में, ऐं जेको असांजो ब्लड आहे उन में फेरस मौजूदु हूंदो आहे, आयरन हूंदो आहे। त ऐं असांजे सावन पननि में आयरन मौजूदु हूंदो आहे। त असां जॾहिं सावा पन, जेको अक्सर असां चवंदा आहियूं त सावा पन खाईंदासीं असांजो ब्लड ठहे थो पियो, त पहिरियां खां ई उन्हनि जे अंदरि आयरन बि मौजूदु आहे। त उनखे पंहिंजे अंदरि असांजी बॉडी में वञी का महिनत घणी न करणी पवंदी आहे, केमिकल ब्रेकडाउन हुनखे घणो न करिणो पवंदो आहे। बसि हिकिड़े कंपोनेंट खे हटाए उनखे ॿिए कंपोनेंट फेरस खे, मैग्नीशियम जी जॻह ते फेरस खे आणणो पवंदो आहे, त उन में तव्हांजी जेका आहे सो ब्लड जो हिकिड़ो पूरो मॉलिक्यूल हिते मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछणु चाहींदमि, जेके एनीमिया जा पेशेंट्स हूंदा आहिनि जंहिंमें आयरन डेफिशिएंसी हूंदी आहे, ऐं उन्हनि खे जेकॾहिं असां मेडिकली न अगरि ईअं ई उन्हनि खे ट्रीट कजे, त जीअं तव्हां सावन पननि जी ॻाल्हि कई, साई सब्जी थी वई, साई शयूं थी वयूं, त उहे केतिरे अरसे में हो ट्रीट थी सघनि था? ॾिसो जेको बि हर्बल शयूं हूंदियूं न, उन्हनि जी जेका आहे सा तकड़ी का तव्हांखे को बि रिज़ल्ट न ईंदो आहे। उन्हनि खे तव्हांखे काफ़ी अरसे खां पोइ, तक़रीबन 3 महीननि खां पोइ, 6 महीननि खां पोइ उन्हनि जा तव्हांखे घटि तो रिज़ल्ट मिलणु शुरू करे ॾींदा आहिनि। त प्रॉपर तरीक़े सां असां जेकॾहिं हफ़्ते में ग्रीन वेजिटेबल खाऊं था, लीफी वेजिटेबल आहिनि, त लीफी वेजिटेबल में सिर्फ़ु क्लोरोफिल ऐं उनजो इहो न आहे, पर उन में असांखे इलाही मिनरल बि मिलनि था। जीअं पोटेशियम आहे, अॼुकल्ह तव्हां ॾिसो त पोटेशियम जी डेफिशिएंसी जे करे कापर आहे, ऐं उन खां अलावा ऐं पोटेशियम त असांजो जेको ऑस्मोसिस जो प्रोसेस हूंदो आहे, त उन में जेके असांखे अंदरि खणी वञण लाइ जेके ॿिया डिफरेंट जेके मिनरल हूंदा आहिनि उनमें करियर जो कमु कंदो आहे। उन खां सवाइ ऑस्मोसिस जो प्रोसेस ई असांजी बॉडी जे अंदरि नामुमकिन आहे। मैग्नीशियम अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हो त अक्सर व्लॉग इहो थो अचे त तव्हांजी बॉडी जे अंदरि जेको आहे सो कैल्शियम जी कमी आहे, पोटेशियम जी कमी आहे, मैग्नीशियम। कयूं था ब्रेक खां पोइ, छो त ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे, व्यूअर्स, ऐं जल्दी हाज़िर था थियूं। भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अदी आबदा, तव्हां माशाल्लाह अॼु काफ़ी टाइम खां पोइ आया आहियो, जॾहिं बि ईंदा आहियो ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हां सां कचहरी करे, ऐं वरी त अॼु तव्हांजी सिस्टर बि तव्हां सां गॾु आई आहे, उन्हनि खे बि हिते ॾिसी करे इलाही ख़ुशी थी रही आहे। ईअं महसूसु ई नथो थिए त तव्हां सां बि पहिरियों भेरो मुलाक़ात थी रही आहे मुंहिंजी, ऐं माशाल्लाह तव्हां बि मुंहिंजी वॾी सिस्टर्स वांगुरु ई आहियो। अच्छा, जीअं किताबनि जी ॻाल्हि थी रही आहे, त इहो ॿुधायो त नई नस्ल जेका आहे उनखे तव्हां छा एडवाइस ॾियणु चाहींदव? ॾिसो, नओं नसुल किताब सां ॾाढो घणो वेझो थी सघे थो, छो जो मां पंहिंजे स्टूडेंट्स खे, ॿारनि खे मिसाल ॾींदी आहियां त शाह लतीफ़ खे जॾहिं ससुईअ जे गस ते वञिणो हुयो, ससुईअ जे दास्तान खे ऑब्ज़र्व करिणो हुयो, त हू हुन गस ते पहिरें पंधु वियो। मारूईअ खे जॾहिं हुनखे मुशाहिदो करिणो हो, त हू मडीर पहिरें पंधु वियो। हू ॿेड़ियुनि ते चढ़ी करे सुर सामूंडीअ जो सॼो हुन मुशाहिदो कयो।
त तव्हां त हिकिड़ो प्रिविलेज्ड नसुल आहियो, तव्हां जे त हथ में सॼी या उन खां पोइ शेख अयाज़ खे जॾहिं किताब घुराइणा हूंदा हुआ त हू ॿाहिरिनि मुल्कनि मां बिल्टी करे किताब घुराईंदो हुयो, या असां जेके आहियूं त असांखे डुकी डुकी वञी करे ॿियनि शहरनि में, असां मेरापुर में हूंदा हुआसीं, जिते बि वेंदा हुआसीं, सखर में मार्केट हूंदी त उतां किताब घुराईंदा हुआसीं, या ॿियनि शहरनि में। यानी नओं नसुल त एतिरो आहे जो उनजी हिकिड़ी क्लिक ते किताब उनजे साम्हूं आहे। हींअर PDF में तव्हां वटि किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे। जेके पुराणा किताब जिन जा छापा नथा छपजनि, क़दीम किताब, हींअर मुख़्तलिफ़ आहिनि इदारा जेके जिन ऑनलाइन लाइब्रेरी, सिंधी अदबी बोर्ड जी ऑनलाइन लाइब्रेरी आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी आहे, सिंध सलामत वारनि जेको कमु कयो आहे, सुलेमान वसाण, उहो तमामु बहितरीनु तारीख़ी कमु कयो आहे। हुन सभिनी किताबनि खे कंपाइल करे PDF शेप में ॾिनो आहे। PDF में थोरो मुश्किल थिए थो किताब खे नंढड़ी स्क्रीन ते पढ़णु, पर जेको किताब तव्हांजे हथ में पहुचण खां तव्हां महरूम आहियो त उहो नथा हासिलु करे सघो, उहो त PDF में मौजूदु आहे। असां यूनिवर्सिटी में जॾहिं पढ़ाईंदा आहियूं ॿारनि खे, सिलेबस जा केतिरा ई किताब अणिलभ हूंदा हुआ। 70 जो किताब, 65 जो किताब या 90 जो किताब, बाबा उन जा जेतिरा हिकिड़ो छापो 2 छापा हुया, छपिजी विया, विकिजी विया, हाणे मिलनि नथा। त हींअर उहे तव्हां वटि मौजूदु आहिनि। हींअर किताब तव्हांखे ॻोल्हणो नथो पवे, हींअर तव्हांखे वञी जुस्तजू नथी करणी पवे उनजी ॻोल्हा में, जेतिरो तव्हांजो वक़्तु, पैसो, ऐं अच्छा पैसो किताब ख़रीद करण जे लाइ तव्हांखे पैसो ख़र्चु नथो करिणो पए। तव्हां गूगल कयो, किताब जो नालो लिखो, सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू, जंहिं बि ॿोलीअ में तव्हां कयो, किताब साम्हूं आहे। पढ़ण जी देरि आहे, आदत ठाहिण जी देरि आहे। ॾिसो, आदत काई बि ईअं आसानी सां न ठहंदी आहे। मानी खाइण जी आदत, मानी छॾण जी आदत, स्लिम थियण जी आदत, सिहतमंद थियण जी आदत, डोड़ण जी आदत, साइकिल बि तव्हांखे 2 दफ़नि में कोन सिखंदव, प्रैक्टिस कंदव त पोइ तव्हांखे सिखंदव। त अहिड़ी तरीक़े सां स्टडी जी बि तव्हांखे आदत हुजे। ऐं वरी बि उहा ई ॻाल्हि कंदमि त नंढपण खां वठी जेकॾहिं आदत आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नाहे त तव्हां हींअर बि करे सघो था। हिकिड़ी सलाह मां सभिनी पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदी आहियां त तव्हां काॾे बि वञो था, तव्हां पंहिंजी आदत ठाहे छॾियो त किताबनि जो अॼुकल्ह हर जाइ ते, हर मेले में, हर प्रोग्राम में तव्हांखे किताबनि जो स्टॉल लॻल मिलंदो आहे। तव्हां उते ज़रूरु वञो, जेको बि किताब हुजे भली तव्हां खोले तव्हां उन समूरो न पढ़ियो, तव्हां सिर्फ़ु ॾिसो त उहो किताब छा आहे, उहो कंहिं छपियो आहे, कॾहिं छपियो आहे, ऐं उनजी फ़हरिस्त ॾिसो त उन में छा लिखियलु आहे। ऐं तव्हां यकीन करियो, तव्हां जेकॾहिं इन फॉर्मूले ते कंदव, हर किताब मां तव्हांखे का न का तव्हांजे मतिलब जी नई ॻाल्हि ज़रूरु मिलंदी, अट्रैक्ट थींदो। त इहा भले न पढ़ो तव्हां, पर इहा आदत, ऐं उहा जॾहिं तव्हांजे मतिलब जी, तव्हांजी दिलचस्पीअ जी, तव्हांजी ज़रूरत जी जॾहिं शइ तव्हांखे मिलंदी त तव्हां उहो खोले पढ़ंदव। उते नथा ख़रीद करे सघो, लाइब्रेरी में वञी पढ़ो। लाइब्रेरी माना अॼुकल्ह त ऑनलाइन लाइब्रेरीज़ आहिनि। सो अच्छा, ॿी ॻाल्हि वरी इहा त पहिरियां पुराणो किताब न वरितो वेंदो हुयो, पर हाणे पुराणनि किताबनि जूं मार्केट्स मौजूदु आहिनि। अचर ते या ॿियनि जाइ ते, मुंहिंजी त नंढपण में मुंहिंजी भेण जी, असांजी आदत हूंदी, मां हर जाइ तां किताब वरितो ऐं मूंखे का शर्मिंदगी महसूसु न थी। ख़ासि तौर ते मां कबाड़ीअ जी रेड़ीअ ते जेतिरा किताब ॾिसंदी हुअमि, मां सभु वठी वठंदी आहियां। तव्हां हींअर संडे मार्केट वञो, तव्हांखे संडे मार्केट में स्टॉल्स मिलंदा बिल्कुलु। ऐं जंहिं ॾींहुं ॿारनि जी मोकल थींदी, ख़बर पवंदी त अॼु ॿारनि जो स्कूल जो आख़िरी ॾींहुं आहे, उन ॾींहुं मां घर खां पहिरियां पंहिंजी जॉब तां वापसि वेंदमि, ॿारनि जा किताब वठंदमि ऐं ॿारनि खे चवंदमि, ठीकु आहे, हाणे तव्हांजी मोकल शुरू थी वई, हाणे सिलेबस जा किताब बंदि कयो, हाणे हीअ किताब पढ़णु शुरू कयो। अच्छा, हिकिड़ो सबबु आहे ॿारनि जो पंहिंजे निसाबी किताबनि खां अलावा किताब पढ़ण जो, उहो इहो त असां निसाबी किताबनि जो बोझ ॾाढो वधी छॾियो आहे ॿारनि जे मथां। ॿार थकिजी था पवनि, ॿार उहो किताब पढ़ी पढ़ी एतिरो थकिजी था पवनि, एतिरो घणो हुननि खे कमु ॾिनो वञे थो जेको हुननि खे ज़रूरी न आहे त पसंदि हुजे। अहिड़ा सब्जेक्ट, अहिड़ा मज़मून ॿार पढ़नि था जेको उनखे नथो वणे। हिकिड़ो ॿार आहे, उहो रुगो लिटरेचर पढ़णु चाहे थो, उनखे मैथमेटिक्स नथी वणे, पर हुनखे किताब पढ़णो आहे। ॿार ॿी ॿोली सिखणु चाहे थो, पर हुनखे लाज़मी आहे त हिकिड़ी ॿोली सिखे। केतिरियूं ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿार नथा पढ़णु चाहिनि, पर लाज़मी आहे त उहो पढ़े, पोइ थकिजी थो पए। सो
जेको सिलेबस आहे, सिलेबस जे किताबनि खे एतिरो दिलचस्प बणायो वञे, रिवाइज़ कया वञनि सिलेबस। हींअर बि तव्हां ॾिसो त असांजे जेके निसाब आहिनि उन्हनि जे निसाबनि में एॾियूं पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि सभिनी किताबनि में आहे ऐं असां हिकिड़े पासे ॾे असांजे ॿारनि खे नयो थो वञे। जेकॾहिं मज़हब आहे त इस्लामियात, त उहो मज़हब तव्हांजो इस्लामियात में हुजणु खपे, या जेको ॿियो मज़हबी किताब आहे उन में हुजणु खपे। पर तव्हां लिटरेचर में बि उहे शयूं, लिटरेचर में ॿारनि खे तव्हां उहा, ॿारु चए थो त हीअ शइ त मां उते बि पढ़ी हिते बि पढ़ां त मां कीअं, ईअं न आहे त को ॿारनि खे परे करिणो आहे, पर लिटरेचर एॾो गुनागून आहे, एॾो वसी आहे। तव्हां ॿार खे अहिड़ी शइ पढ़ायो जो हू चाहे त इन राइटर जी हीअ शइ जेका मूं पंहिंजे निसाब में पढ़ी आहे, ॿार जी चाहना पैदा थिए, चाहत पैदा थिए त इन जो ॿियूं शयूं बि मां पढ़ां। वाह, ज़बरदस्त, बहितरीनु ॻाल्हि कई। अॼु तव्हां खां पुछणु चाहींदसि त कणिक, दालियूं, भाॼियूं इहे असांजी सिहत जे लाइ सुठी शयूं आहिनि, पर तव्हां कोई अहिड़ो डाइट प्लान ॿुधायो जेके सभई उनखे फॉलो कनि ऐं सभिनीनि जी जेको आहे ज़िंदगी बहितर थी सघे, ब्लड प्रेशर, शुगर, इन्हनि शयुनि खां निकिरी वञो। ॾिसो, 3 बुनियादी असांजी डाइट जूं शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो फैट्स हूंदो आहे, हिकिड़ो कार्बोहाइड्रेट हूंदो आहे, ॿियो प्रोटीन हूंदो आहे। त इन्हनि 3 शयुनि मां तव्हां का बि शइ स्किप नथा करे सघो। फैट्स तमामु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। तव्हांखे शुगर कंट्रोल कंदो आहे फैट्स हिकु लिमिट अमाउंट में तव्हां खाओ था। ऐं उन खां पोइ जेका कणिक आहे उन में रुगो कार्बोहाइड्रेट न हूंदो आहे, उन में प्रोटीन बि हूंदा आहिनि डिफरेंट टाइप जा, त उहो बि तव्हांजे ग़िज़ा जो हिकिड़ो लाज़मी जुज़ आहे। ऐं उन खां पोइ माना तव्हां खाधे खे 3 पोर्शननि में जेकॾहिं विरहायो था न, त उहा ई तव्हांजी बैलेंस डाइट आहे। ऐं उहो तव्हांजी बॉडी रिक्वायरमेंट ते डिपेंड करे थो त तव्हांजी बॉडी रिक्वायरमेंट जी जेका आहे, जेकॾहिं तव्हां डायबिटिक आहियो त तव्हां पंहिंजो कार्बोहाइड्रेट जो पोर्शन घटि करे तव्हां प्रोटीन वधाए सघो था पिया। ऐं जेकॾहिं तव्हां नॉर्मल आहियो त तव्हां पंहिंजा 3 पोर्शन हिकु अमाउंट में, थोरो फैट तव्हां घटि कयो, तव्हांखे इहो हूंदो आहे त की मतिलबु उन में असांजी बॉडी जे अंदरि डिपोज़िशन ऑफ फैट थींदी आहे, त उन खे तव्हां थोरो घटाए सघो था, पर तव्हां उन खे छॾे नथा सघो। जेकॾहिं तव्हां उन खे छॾींदो त उन जा वरी पोइ खोड़ सारा ॿिया इफेक्ट पवनि था तव्हांजी बॉडी जे लाइ। त असां जेके डाइट्रिशन जेके ॿुधाईंदा आहिनि, मूंखे उन्हनि जी इहा साइंस सम्झ में न ईंदी आहे, त उहा तव्हांखे चवंदा आहिनि, छो जो मां त बायोकेमिस्ट्री पढ़ी आहे ऐं मां इहे बेसिक 3 शयूं पढ़ियूं आहिनि, ऐं उन में असां इहा ई शइ पढ़ी आहे त 3 शयूं तव्हांजी ज़िंदगी जो लाज़िम मलज़ूम हिसो आहिनि। ऐं 3 शयुनि मां तव्हां का स्किप नथा करे सघो। तव्हां हिकिड़ो पोर्शन लिमिट में अमाउंट में ठाहे तव्हां पंहिंजी डाइट में रखो, पर तव्हां 3 शयूं पंहिंजे हिकिड़े बैलेंस सां खाओ, उन मां का शइ तव्हां स्किप नथा करे सघो। सही, यानी सभु शयूं असांजे लाइ बहितर आहिनि। हा, बिल्कुलु। ऐं उन सां गॾु वाइटामिन जीअं वेजिटेबल्स आहिनि, उहे त मतिलबु हुन मां तव्हां कार्बोहाइड्रेट तव्हां ॿूटनि मां वठी सघो था, जीअं असांजूं अंडरग्राउंड जेके वेजिटेबल हूंदियूं आहिनि उन में तमामु घणी हूंदी आहे कार्बोहाइड्रेट, या दालियूं आहिनि उन में असांजी प्रोटीन मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा जेके बीन्स आहिनि असांजा, उन में जेके ॿिज आहिनि उन में असांखे फैट्स मिलंदा आहिनि, सुठा फैट्स मिलंदा आहिनि। त तव्हां पंहिंजो डिसाइड तव्हांजे मथां आहे त तव्हां पंहिंजे लाइ सिहतमंद ग़िज़ा जो पोर्शन कहिड़े तरीक़े सां ठाहे सघो था। ज़बरदस्त। अलीबा, जॾहिं खाधे जी ॻाल्हि थी रही आहे, शयुनि जी ॻाल्हि थी रही आहे, त तव्हां बि थोरो ॿुधायो त हींअर का नई रेसिपी ट्राई कई आहे या करण वारा आहियो? जी, मां कंदो रहंदो आहियां, कुझु पंहिंजी रेसिपी बि ट्राई कंदो रहंदो आहियां। त मां हींअर कुझु ॾींहं पहिरियां विच में तव्हांखे शायदि गुजराती चिकन बि मां खाराई हुई, त हाणे मां हिकिड़ो पंहिंजो सिंधी हिकिड़ी कढ़ाई थींदी आहे उहा मां ट्राई कई आहे। सो इनशाला मां कंहिं ॾींहुं पंहिंजे चैनल ते बि ठाहे तव्हांखे खाराईंदुसि। ऐं डिफरेंट क़िस्म जी आहे, ऐं हुनमें सिर्फ़ु टमाटा आहिनि ऐं को मसालो कोन्हे, बसि हिकिड़ो मसालो कारी मिर्च में ठही वेंदी आहे, एतिरी ज़बरदस्त थींदी आहे, ऐं सावा मिर्च। सही। सो कोशिशि कंदो रहंदो आहियां त को नई शइ ठाहींदो रहंदो बि आहियां, ऐं ॾेखारींदो बि रहंदो आहियां माण्हुनि खे ठाही। अच्छा, जीअं हर कंहिंजो आइडियल हूंदो आहे, त तव्हां बि ज़ाहिर आहे शेफ़ आहियो, त तव्हांजी लाइफ में बि तव्हांजो कोई अहिड़ो शेफ़ आइडियल हूंदो जो तव्हां चाहींदा हूंदव त मूंखे हिन जहिड़ो थियणो? जी, माशाल्लाह असांजा उर्दू स्पीकिंग आहिनि शेफ़ गुलज़ार, तमामु बहितरीनु आहिनि, ऐं उन्हनि खे मां ॾिसंदो आहियां जो खाधनि जो, छो जो हुनमें माशाल्लाह काफ़ी इंटरटेनमेंट बि हुनमें आहे घणी। हुनमें जेको हिकिड़ो हुनुरु कोन्हे, जीअं मूं में थोरो घणो हुनर, हुनमें बि माशाल्लाह ईअं आहे, ऐं माशाल्लाह उनजी कुकिंग बि ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। उहे केतिरा ई आहिनि, असांजा माशाल्लाह जमाली साहब आहिनि, तमामु बहितरीनु आहिनि,
उन्हनि खे बि मां फॉलो कंदो आहियां सही। ऐं उहे बि असांजा तमामु बहितरीनु आहे। ऐं मां चैनल जे ज़रिए बि चवंदुसि असांजा सिंधी जेके नौजवान आहिनि उन्हनि खे बि अचणु खपे। हीअ ॾाढी सुठी फील्ड आहे, हीअ बि सुठी की माण्हू कुकिंग खे थोरो अवॉइड कंदा आहिनि, चई हीअ सुठी फील्ड न आहे, पर मां चवंदुसि न ज़बरदस्त आहे। इन जो ॿाहिरि मुल्क में वॾो कमु आहे। वॾो कमु आहे। ॿाहिरि पंहिंजा रेस्टोरेंट्स बि खोले सघो था। हाणे ॾिसो खोड़ अहिड़ा शेफ्स आहिनि जिन ॿाहिरनि मुल्कनि में त छा हिते कराची में बि पंहिंजा रेस्टोरेंट्स खोले रेस्टोरेंट आहे। इहो आहे माण्हू सिखे करे ऐं पंहिंजो बि खोले सघे। ज़रूरी न आहे की असां कंहिं ॿिए जी ग़ुलामी कजो, पंहिंजो बि तव्हां करे सघो था। ऐं इहो तमामु ॾाढो आहे त मूंखे ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजा जेके सिंधी अगरि नौजवान ईंदा आहिनि ऐं काफ़ी मुंहिंजा दोस्त बि आहिनि जेके मूंखां मतिलबु सिखिया बि आहिनि ऐं पुछा बि कंदा आहिनि। एज़ अ फ़ोन ते बि मूंखे राब्तो कंदा आहिनि। काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजे पंहिंजा कुझु कज़न्स आहिनि, उहे बि कुकिंग कंदा आहिनि, त को अहिड़ी शइ उन्हनि खे न ईंदी आहे त मूंखां पुछा कंदा आहिनि, त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं उनखां पोइ माशाल्लाह अॼुकल्ह उहे सुठी जॉब करे रहिया आहिनि ऐं सुठो कमाए रहिया आहिनि। माशाल्लाह। अच्छा, इहो बि ज़रूरु ॿुधायो त तव्हां देसी खाधनि ते वधीक जेको आहे ध्यानु ॾींदा आहियो या कॉन्टिनेंटल चाइनीज़ ऐं इन्हनि ते बि तव्हां? जी, देसी त हर को ठाहे वेंदो आहे, पर मां कोशिशि कंदो आहियां कॉन्टिनेंटल घणो जेको मूंखे नई शइ अगरि सिखणी हूंदी आहे त अगरि किथे ॾिसां थो कंहिं चैनल ते या कुझु बि त मां कोशिशि कंदो आहियां त हुनखे, मगर मां पंहिंजे तरीक़े सां कंदो आहियां। बाक़ी शयूं उहे ई हूंदा आहिनि जेके इंग्रीडियंट्स सभु हूंदियूं आहिनि, उहे ई हूंदियूं आहिनि, पर मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे तरीक़े सां हुनखे ठाहियां ऐं ज़बरदस्त थींदो आहे। त मां कॉन्टिनेंटल ते घणो तवजो ॾींदो आहियां। अच्छा, चाइनीज़ घटि खाईंदा? न, चाइनीज़ में सभु ईंदो आहे। चाइनीज़ थियो, थाई थियो, माशा टर्किश थियो, बंगाली आहे, मतिलबु काफ़ी कुझु। एतिरो हीअ बि समुंड आहे, हिनखे तव्हां एतिरो हींअर त मां चवां थो हर को माण्हू जेको आहे, तव्हां ॾिसो था 15 महीने खां पोइ हर माण्हू चाहे थो त असां ॿाहिरि कंहिं सुठे रेस्टोरेंट में वञूं, कोई नई डिशिश खायूं। जो घर में असां देसी खाए असांजो दिलि चाहे थो, त मां कोशिशि कंदो आहियां त जेके कॉन्टिनेंटल आहे या उन सिखण जो घणो कोशिशि कंदो आहियां। ज़बरदस्त, बहितरीनु, या त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। वेंदे वेंदे तव्हांखां गानो बि ॿुधंदासीं। ऐं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि मैसेज मुंहिंजो इहो आहे, अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे एतिरी अफ़रा तफ़री आहे, अहसासु मां ॾिसां थो असां इंसाननि मां ख़तमु थी चुको आहे, त हिक ॿिए जो अहसासु कयो, मोहबत रखियो पाण सां ऐं पंहिंजे पाड़ेसी वारनि सां ऐं पंहिंजे माइटनि मिटनि सां। त इहो ई मुंहिंजो मैसेज आहे। ज़बरदस्त, थैंक यू अदी, थैंक यू। तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं तव्हां बि पंहिंजो वक़्तु ॾिनो। ॾाढी सुठी कचहरी रही। रेसिपीज़ जा किताब अची सघनि था? बिल्कुलु अची सघनि था। जी जी, अलाह साईं चांस ॾिनो, टाइम ॾिनो, ज़िंदगी ॾिनी, त इंशाल्लाह। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? अदी, अॼोके ॾींहं जे हवाले सां मां इहो त चवणु चाहींदमि त किताब तव्हांजो सभ खां वॾो दोस्त त सम्झो वेंदो आहे, पर किताब तव्हांजो रहबर आहे। ऐं जॾहिं तव्हां कंहिं रहबर जी तलाश में हुजो त पंहिंजे मिज़ाज, पंहिंजे शौक़, पंहिंजी फील्ड, उन जे मुताबिक़ किताब ॾिसो। किताब पढ़ंदव त तव्हांखे हर पासे खां गाइडलाइन मिली वेंदी। ज़बरदस्त, ज़बरदस्त। जी अदी, कोई मैसेज? हा, मां बि इन किताबनि जे ॾींहं जे हवाले सां इहो ई चवणु चाहींदमि त असां पेरेंट्स खे रिक्वेस्ट कयूं था त उहे पंहिंजे ॿारनि खे इन ॻाल्हि लाइ, छो जो मां पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो एक्सपीरियंस ॿुधायां थी। मां कॉलेज में जॉब कई आहे जॾहिं, त असांजे कॉलेजिस में ॾाढियूं बहितरीनु लाइब्रेरीज़ हूंदियूं आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे बजाए इन ते त सिर्फ़ु नोट्स जे जेको आहे सो उन में ट्रेंड में विझी छॾियो आहे, कोचिंग सेंटर उन्हनि ट्रेंड में विझी छॾियो आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर खां गाइड कयो त पुटु अॼु तूं वेंदी आहे जॾहिं तुंहिंजो वांदो जेको पीरियड हुजे या टीचर न आयो हुजे, या तूं पंहिंजे टीचर खां गाइड वठी करे ऐं तूं जेको आहे सो लाइब्रेरी में हिकु कलाकु ज़रूरु वेहिजा वञी। जीअं मां पंहिंजे कॉलेज में असां वटि जेके इलाही घणी स्ट्रेंथ हूंदी ऐं BSc जी बुक्स ॾाढियूं महांगियूं हूंदियूं, त एक्सपो सेंटर में वञी मां पंहिंजे पैसनि मां इंडियन ऑथर्स जूं ॿाहिरां जूं बुक्स वठी अची मां लैंडिंग लाइब्रेरी ठाही। त असांखे ज़रूरत आहे ॿारनि खे इहो शइ इनकरेज करण जी त उहे किताबूं पढ़नि। सही, ज़बरदस्त, ज़बरदस्त। ऐं आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। लास्ट में अलीबा तव्हांखां गानो ॿुधंदासीं। जी जी, ऐं जेको बि तव्हांजो दिलि चयो तव्हां असांखे गानो ॿुधायो। इनशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। बरकत भरिजो ऐं शाम जो पहर आहे, त मां हीउ गानो जेको तव्हां सभ जे नाम जेके व्यूअर्स ॾिसनि पिया उन्हनि जे नाम कंदुसि। हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो,
ला 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 ओ ला 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 शाम जो ही पहर नाव असांजे कयो ओ शाम जो ही पहर नाव असांजे कयो कुझु त ईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव असांजे कयो ओ शाम जो ही पहर ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी ज़िंदगी रुञ सॼी मां उञायल पखी ढंढ पाणी किथे काई छां मुंडसियो ओ ढंढ पाणी किथे काई छां मुंडसियो कुझु त ईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव असांजे कयो ओ शाम जो ही पहर la 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 मेहरबान तुझे अखड़ियन में छाए लिखियल मेहरबान तुझे अखड़ियन में छाए लिखियल मेहरबान तुझे अखड़ियन में छाए लिखियल दंभड़ी दारहो कोई भी प्यारा लगो ओ दंभड़ी दारहो कोई भी प्यारा लगो कुछ त ईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो पहर मां असांजे कयो ओ शाम जो ही पहर la 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 oh la 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 रंग चोले आवाज़े ते जेकी चिटल रंग चोले आवाज़े ते जेकी चिटल रंग चोले आवाज़े ते जेकी चिटल ती हयाती असां जिन ते भरत भयो ओ ती हयाती असां जिन ते भरत भयो कुछ त ईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर आऊं असांजे कयो कुछ त ईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर आऊं
साम्हूं असांजे कयो हो शाम जो ही पहर